ढूंढ छाले नरांदे तू नरांद समा नरांदो कुछ ढूंढ छाले ओ फकत एक यार जो नालो वनी नरांदो ढूंढ छाले ओ फकत एक यार जो नालो वनी नरांदो ढूंढ छाले नरांदे तू नरांद समा नरांदो कुछ ढूंढ छाले नरांदे तू नरांद समा नरांदो कुछ ढूंढ छाले बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेदो तुझो नाव बाजबी ओजई मना जेदो तुझो नाव बाजबी ओजई मना रीठ में रीठुणे तू छपर तू छाव गुजारो कहां तोखे मालूम सका। अस्सलाम वालेकुम यारी मदद हक मौजूद जीएस सिंध जी लतीफ़ भलीकार चवां थो सभिनी प्यारनि पिणनि दोस्तनि खे वरी महिरबानी सभिनी दोस्तनि जी पंहिंजे पंहिंजे पेज ते शेयर कंदा हलो। लाइट जो इशू आहे। लाइट मूं वटि हिन वक़्तु वरी हिन वक़्तु तक़रीबन 2-3 मिंट थिया आहिनि। थोरो प्रोग्राम में आउं ॻाल्हायां थो ऐं प्रोग्राम में थोरी पोइ ॻाल्हायां थो प्रोग्राम में दोस्तों हिन वक़्तु समझ जे तादाद में जेके दोस्त असांखे जॉइन करे चुका आहिनि वरी महिरबानी सभिनी दोस्तनि जी ऐं असांजो मुख़्तसर अधु कलाक जो प्रोग्राम आहे ऐं महिरबानी करे दोस्त जेके बि हिन वक़्तु असांखे जॉइन करे चुका आहिनि ॾिसनि था ॿुधनि था पंहिंजे पंहिंजे पेज ते शेयर कंदा हलो अॼोके हिन प्यार अमुन मोहबत वारे हिकिड़े पैगाम खे ऐं इंशाअल्लाह पूरी उमेदूं आहिनि त अॼु जेके मुंहिंजा महिमान आहिनि जेके मुंहिंजा मोहतरमा जेके दोस्त आहिनि जंहिंमें प्यारो मुश्ताक सर्की समेत असांजो प्यारो दोस्त ख़ालिद हुसैन शर साहब जेके शर इतिहाद पाकिस्तान जा जेके चेयरमैन आहिनि चंद सेकंडनि में असांखे उहे जॉइन कंदा ऐं पाण इन इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते जेको 2-3 ॾींहंनि खां जेको इहो सोशल मीडिया ते जेका वठ पकड़ जेका लॻी पई आहे ऐं गार गंद वारो जेको सिलसिलो लॻो पियो आहे ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ जेके हमला लॻा पिया आहिनि त इन हवाले सां कुझु दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु कोशिशि कयूं पिया त पहिरीं असीं कोशिशि इहा कंदासीं त ॿिन्ही दोस्तनि खे पंहिंजनि महिमाननि खे गॾु पंहिंजे प्रोग्राम में जॉइनिंग कराईंदासीं ऐं महिरबानी करे दोस्तो पंहिंजे पंहिंजे पेज ते शेयर कंदा हलो।
लाइट जो वॾो इशू आहे, लाइट मूं वटि हिन वक़्तु न आहे, पर प्रोग्राम तमामु ज़रूरी आहे। हिन वक़्तु लाइट मूं वटि हली वई आहे, पर प्रोग्राम तमामु ज़रूरी आहे। सो असीं चाहियूं पिया त चंद सेकंडनि में पंहिंजनि महिमान दोस्तनि खे पंहिंजे प्रोग्राम में जॉइन कराइण जी कोशिशि कयूं पिया, त जीअं हू असांखे जॉइन कनि त पाण प्रोग्राम जो बाक़ाइदगी सां आगाज़ कंदासीं। ऐं वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। लाइट जो इशू हले पियो मूं वटि, लाइट न आहे पर प्रोग्राम करिणो आहे, ऐं ज़रूरी न आहे त लाइट जे करे पंजनि महिमाननि खे जॉइन करण जी कोशिशि कयूं पिया, जंहिंमें मुश्ताक सर्की साहब आहिनि ऐं डॉक्टर ख़ालिद हुसैन शर साहब आहिनि, जेके शर इत्तेहाद पाकिस्तान जा चेयरमैन आहिनि। महिरबानी सभिनी दोस्तनि जी पंहिंजे पंहिंजे पेज ते प्लीज़ शेयर कंदा हलो दोस्तो, ऐं कोशिशि कयूं पिया त हिन वक़्तु पंहिंजनि उन्हनि महिमाननि खे जॉइनिंग कराइजे। सर प्लीज़ जॉइन कयो, मूं वटि लिंक इन साॻी लिंक ते अचो। लाइट जो वॾो प्रॉब्लम आहे, लाइट जो इशू हले पियो, पर कोशिशि कयूं था त पाण हिन प्रोग्राम खे अधु कलाक हिकिड़ो पाण प्रोग्राम मुख़्तसर करे वठूं ऐं ॿिन्ही धुरियुनि जो पाण मौक़े ॿुधी वठूं। ऐं इनशाला अमां दोस्तनि जो साथ घुरिजे। चंद सेकंडनि में असांखे असांजा महिमान अॼोके प्रोग्राम में जॉइनिंग करण वारा आहिनि, जंहिंमें मुश्ताक सर्की साहब सां गॾु डॉक्टर ख़ालिद हुसैन शर साहब, जेके शर इत्तेहाद जा पाकिस्तान जा चेयरमैन आहिनि। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। अभी हिन वक़्तु काफ़ी तादाद में दोस्त असांखे जॉइन करे चुका आहिनि, ऐं पंहिंजे पंहिंजे पेज ते दोस्तो शेयरिंग कंदा हलो महिरबानी करे, छो जो असीं हिन वक़्तु इंतज़ारु कयूं पिया उन्हनि महिमान दोस्तनि जो। उन्हनि खे असीं लिंक सेंड कई आहे, जीअं असांखे जॉइन कंदा त पाण बाक़ाइदगी सां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ शुरू कंदासीं। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम साईं, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी जी वालेकुम सलाम साईं, बिल्कुलु आवाज़ अचे पियो। अस्सलाम वालेकुम मुश्ताक सर्की साहब, मुझे आवाज अचे पियो? हाँ असगर, वालेकुम सलाम, आवाज अचे पियो बिल्कुल। बड़ी मेहरबानी सभी दोस्तों जी मेहरबानी। दोस्तों हिकड़ी आऊं या गुजारिश कर सभी दोस्तों के त मेहरबानी करे प्लीज पंहिंजा कमेंट्स उन में को अहिड़ो अल्फाज न हुजे, छो जो असांजा हिन वक्त तमाम हिकिड़ा बहितरीन हिकिड़ा मोहतरम असांजा बोसन प्यारा दिलवारा दोस्त असां सां मौजूद आहिनि असांजे प्रोग्राम में, जंहिंमें मुश्ताक सर्की साहब ऐं डॉक्टर ख़ालिद हुसैन शर साहब, जेके शर इत्तेहाद पाकिस्तान जा जेके चेयरमैन आहिनि उहे मौजूद आहिनि, ऐं सीनियर साहब असांजा मुश्ताक सर्की साहब भी मौजूद आहिनि। ऐं दोस्तनि खे असगर साईं हिकिड़ो मिनट सिर्फ मां इनके शेयर करे वठां, हिकिड़ो सेकंड। ओके सर, तव्हां कंटिन्यू रखो प्लीज। ठीक आहे, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। जी ज़िक्र में कयूं त अॼु जेको असांजो जेको प्रोग्राम जेको टॉपिक आहे, इन ठरी मीरवाह वारी जेका रैली जे इशूज़ ते जेका 26 जुलाई ते जेका रथी वई आहे, उन हवाले सां ऐं काफ़ी ॾींहंनि खां वठी ही जीअं मामलो थियो हो ठरी मीरवाह वारे उन मासूम वारो, काफ़ी ॾींहंनि खां वठी सोशल मीडिया ते हिक ॿिए ते जेके हमला हुया। हाणे ख़बर न आहे त इहो विच में छा इशू आहे, कहिड़ा इहे विच में अहिड़ा माण्हू अची विया जेके असांजे तमामु प्यारनि प्रियनि दोस्तनि जा जेके मोहबती जेके विछा हुआ उहे नफ़रत में पकड़िजी विया आहिनि। असीं कोशिशि कंदासीं अॼु पंहिंजे हिन प्रोग्राम में त उन्हनि नफ़रतनि जे वेछनि खे पाण ख़तमु करण जी कोशिशि कंदासीं, सभु मिली करे जेके बि दोस्त असांखे हिन वक़्तु समझ जे तादाद में जेके दोस्त जॉइन करे चुका आहिनि। ऐं हिन वक़्तु ॾिसो पिया त छो जो प्रोग्राम बि असांजो मुख़्तसर आहे ऐं असांजा महिमान ख़ालिद हुसैन शर साहब ऐं मुश्ताक सर्की साहब, पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआत कंदासीं मुश्ताक सर्की साहब सां, ऐं उन खां पोइ पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं साईं ख़ालिद हुसैन शर साहब सां।
वरी महिरबानी सभी दोस्तन जी महिरबानी करे प्लीज पंहिंजे पंहिंजे पेज ते अॼोके प्यार मोहब्बत अमन वारे इन पैगाम खे शेयरिंग कंदा हलो ऐं को बि दोस्त अहिड़ो कमेंट्स न करे जंहिंमें मुंहिंजी समेत सलामत समेत या जेके बि हिन वक़्तु दोस्त समझ जे तादाद में ॾिसनि था या ॿुधनि था या जेके असांजा मोहतरम मौसम जेके महिमान आहिनि साईं ख़ालिद हुसैन शह साहब या मुश्ताक सकी साहब जे का दिल आज़ारी थिए इन खां थोरो परहेज़ करियो वॾी महिरबानी सभी दोस्तनि जी इहा मुंहिंजी मोहबत आहे साथ आहे मुंहिंजो जो असीं अॼोके हिन प्रोग्राम खे अमी बाक़ाइदगी सां महसूस न पर हिकड़ी सम्झण जी कोशिश करियो त मुश्ताक सकी साहब जे बि ॻाल्हियुनि खे ऐं साईं ख़ालिद हुसैन शह साहब जे बि ॻाल्हियुनि खे तालबो जी शुरुआत मुश्ताक सरकी साहब सां मुश्ताक सरकी साहब ही जेको मामलो ठरी मीरवाह वारो जेको मासूम ॿाहिरि वारो जेको थियो उन खां पोइ जेको ही काफ़ी ॾींहंनि खां वरी जेको मामलो हले पियो ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते जेका हिक ॿिए जे ख़िलाफ़ जेका वावेला जेके हमला जेके थियनि पिया ऐं अव्हां ते शर बिरादरी तरफ़ां यानी हिन वक़्तु साईं ख़ालिद हुसैन शह साहब मौजूदु आहिनि उन्हनि तरफ़ां अव्हां ते कई इल्ज़ाम आहिनि त उहे इल्ज़ामनि जी हक़ीक़त असीं ख़ालिद शह साहब खां इहो बि पुछंदासीं अव्हां खां पोइ त साईं जेके इल्ज़ाम आहिनि उन्हनि जा कुझु सबूत ज़रूरु हूंदा ख़ालिद साहब वटि पर असीं ॻाल्हि ॿोल अव्हां खां शुरू कंदासीं त इहे जेके इल्ज़ाम आहिनि त अव्हां सरदारनि खे कहिड़ी वीडियोज़ में या कहिड़े पोस्ट में अव्हां उन्हनि खे के गारियूं ॾिनियूं आहिनि के अहिड़ा अल्फाज़ ॻाल्हाया आहिनि जंहिंमें पूरी सिंध पर उन्हनि जे सरदारनि समेत शर बिरादरी समेत उन्हनि जी दिलि आज़ादी थी आहे जी मुश्ताक सरकी साहब थैंक यू सभिनी खां पहिरियां असगर साईं तव्हांखे ऐं साईं ख़ालिद हुसैन शह साहब खे ऐं जेके असांजा ॾिसंदड़ दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अदा इहो जेको सवाल आहे असगर साईं सॼी सिंध जो इहो ई सवाल आहे मूंखां बि सवाल थियनि था साईं असगर हिन ख़ालिद हुसैन शह साहब खां बि सवाल थियनि था शहर बिरादरी खां बि सवाल थियनि था वरी असांजा जेके मोहबती माण्हू आहिनि या जेके लाइक माइंडेड माण्हू आहिनि उन्हनि खां बि सवाल थियनि था। अॼु मां तव्हांखे ॿुधायां त मूंखे तव्हां बि फ़ोन कयो काल बि फ़ोन कयो तव्हां अॼु मूंखे अदी ख़ैरपुर जी आहे शहनाज शेख साहिबा मां अञा लैंड कयो कराची एयरपोर्ट ते त उनजी फ़ोन बि आई हुई उन खां अलावा अदी नायाब सर्कस जी बि फ़ोन आई उन खां अलावा साईं असगर बाग़ी साहब समेत सॼी सिंध खे यानी इहा ॻणती जेका चइजे या जेका फ़िक्र चइजे ज़ाहिर आहे असां सभिनी जा ई जेको समाजी हल्को आहे उहो हिकिड़ो ई आहे जेको दोस्त मुंहिंजो हूंदो उहो ख़ालिद हुसैन शह जो बि ज़रूरु हूंदो सभु गंढिया पिया आहियूं त सिंपल एजेंडा आहे असांजी एजेंडा इहा आहे त जेको उते इहो वाक़ियो थियो आहे उन वाक़े जो जेको मुतासिर आहे या उन समय जेके ॿिया मासूम बचड़ा आहिनि उन्हनि खे हौसलो ॾियण जे लाइ मां पहिरें ॾींहं खां चवां पियो त असां हुते गुल अजरक खणी पुरमन तरीक़े सां हिकिड़ो मैसेज ॾियण पिया वञूं ऐं उन्हनि खे आथत ऐं हौसलो ॾियण पिया वञूं। गॾोगॾु जेको सारंगू आहे सारंगू समेत जेके ॿिया इन जा साथारी आहिनि भलो ख़ासकेली आहे ॿांभण आहे सरकी आहे केर बि आहे क्रिमिनल इज़ क्रिमिनल मां वाज़े तौरु चवां थो त इन मामले ते मां शुरू जे ॾींहंनि में इंतिहाई घणो जज़्बाती हुयुसि मां उनखे एडमिट थो कयां ऐं जज़्बात में मां में बि घणो अॻिते बि निकिरी वियो हुजां जंहिंमें कानून जी बि लताड़ थी हुजे जंहिंमें कंहिंजी दिलि आज़ारी बि थी हुजे जंहिंमें शायदि मुंहिंजा पंहिंजा वेझा दोस्त बि शायदि उन अमल ते नाराज़ थिया हुजनि पर ख़ुदा थो ॼाणे मुंहिंजी नियत में अहिड़ी का खोट न आहे छाकाणि त मुंहिंजा पंहिंजा बचड़ा आहिनि इन उमिरि जा अफ़साम अफ़ाम ऐं जेको बि दर्द दिलि रखंदड़ आहे या ख़ासि तौर ते जंहिंजी औलाद आहे त उहो इन मामले ते ज़ीरो टॉलरेंस रखे थो त इहो ई सबबु आहे मां पहिरें ॾींहं खां इन मामले ते तमामु घणो संजीदगी सां पंहिंजो रोल प्ले जीअं मां कंदो आहियां भले माण्हुनि जा राया कहिड़ा बि हुजनि अलाह ॼाणे थो नियतूं कहिड़ियूं आहिनि ऐं हीउ सिर्फ़ु को बचड़े जो मामिलो न आहे पर असां को किथे बि को ज़ुल्म बरबरियत दहशत वहशत थिए थी त मुमकिन कोशिशि कंदा आहियूं त उनजो आवाज़ ठारियूं अमल में उन सां गॾु ॿियूं मैदान ते पहुचूं जेको करे सघूं उनजे लाइ कयूं त इहो असांजो ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे ऐं हिन मामले में बि मुंहिंजी पॉज़िटिव अप्रोच इहा ई हुई इहा ई आहे। असां पहिरें ॾींहं खां चऊं पिया त इहे जेके गॾिजी करे दोस्त ईंदा उन में ख़ैरपुर ज़िले जा दोस्त हूंदा मुख़्तलिफ़ भर वारे इलाइक़नि जा दोस्त हूंदा असांजे सॾके जेके दोस्त लबैक चवंदा आहिनि या असांजा हमख़्याल दोस्त आहिनि उन्हनि जो हिकिड़ो जलूस वठी या पुरमन तरीक़े सां जंहिंखे असां डेलीगेशन चऊं था वफ़द वठी उते पहुचूं था ऐं उन ॿारड़े समेत जेके ॿिया माण्हू उतां जा मुतासिरीन आहिनि हाणे ॾिसो एफ आई आर हिकिड़ी थी आहे हिकिड़ी ॿिए दोस्त जी थी आहे ॿिनि नंढड़नि जूं एफ आई आर थियूं
ऐं उहे जेके भला ॿिया मासूम बचड़ा आहिनि जिन जूं बाद में ॿियूं वीडियोज़ आयूं आहिनि, ऐं मां नथो चवां SSP साहिबु चए थो या ॿिया जेके असांजा ज़रिया आहिनि जेके हिन खे डिस्कस कनि था या जेके साफ़ इन ते रिपोर्टिंग कनि पिया, त अञा ताईं अथेंटिक शइ कान आहे ऐं इन का टोटल फिगर आहे त बाबा 30 ॿारड़ा इन जो ज़्यादती जा शिकार थिया आहिनि या 2 ॿारड़ा थिया आहिनि, 6 थिया आहिनि। इहो अथेंटिक तॾहिं ईंदो जॾहिं ॿारड़ा बि साम्हूं ईंदा, जॾहिं शयूं बि साम्हूं ईंदियूं, जॾहिं सरकारी अंग अखर बि ईंदा, ऐं जॾहिं जेका जांच रिपोर्ट आहे उहा पब्लिक कई वेंदी, त पोइ असां हतमी तौर ते एड्रेस करे सघूं था बाबा केतिरा मुतासिरीन आहिनि ऐं केतिरा ॿार हिसियल आहिनि, केतिरा हिन जी इन ॾाढाई जो शिकार थियल आहिनि। हिकु इहा। ॿियो इहा त पहिरें ॾींहुं मूं इहो चयो आहे असां इहो पुरमन पैगाम खणी पिया अचूं ऐं उन माइंड सेट खे यानी जेका सोच आहे ॿारनि जी असमतुनि ऐं इज़तुनि जी जेका प्यासी ऐं बुखी सोच आहे, उन सोच खे ललकारणु अचूं था। ऐं मां वाज़े तौर ते चवां त मां न सरदार साहब खे को डायरेक्टली को मां चयो आहे, न को मां इंडायरेक्टली चयो आहे, बाक़ी मां हिन सिस्टम जी ॻाल्हि ज़रूरु कई आहे। इहो जेको असांजो क़बाइली निज़ाम आहे, सरदारी निज़ाम आहे, भोतारको निज़ाम आहे, उन में मुंहिंजो बि ट्राइब आहे यार। मां को बांग्लादेशी या यूपी सीपी जो त न आहियां, मां बि हिन सरज़मीन सिंध जो बच्चो आहियां ऐं असां वटि बि निज़ाम आहे क़बाइली, मुंहिंजा बि सरदार आहिनि। बेशक जो मां उनजी उन सरदारी निज़ाम जो हिसो न आहियां, पर इहो थिए थो। मां पंहिंजनि सरदारनि खे कोट करे इहे मिसाल न बाबा, जेकॾहिं ॿुढो सरकी धाड़ियल हुयो त जेकॾहिं ॻड़ी असन सरकी में अची वेहींदो बि हुयो या पुलिस खे मुख़बरी बि हूंदी त पुलिस कॾहिं ॻड़ी असन सरकी ते रेड न कयो, छाकाणि त उते सरदारनि जा घर आहिनि, उते असर सुख आहे, सरकी बिरादरी थी रहे। ईअं ई मूं चयो जज़्बात में त बाबा जेको इहो इलाइक़ो आहे अठरी मीरवा वारो, इन में असर मेजॉरिटी जेका आहे शर ॿाहिरनि जी रहे थी, इन में का ग़लति ॻाल्हि त न की। ऐं इहो मुआशिरे जो अलमियो आहे त जिते बि तव्हां 15, 20, 50, 60 घर हूंदा, उते पुलिस बजाए जो एक्शन करे उते जोड़ तोड़ 4 चङा विच में विहारे को मामलनि खे हल तरफ़ वठी वेंदी आहे पुलिस। ऐं जेको सिंध जो SHO आहे उहो नॉर्मल पुलिसिंग कंदो आहे, को एक्शन न खणंदो आहे। मां ईअं ई चयो त उते जेकॾहिं इहो वाक़ियो थियो बि आहे त इन में पुलिस ते इहो दबाव हूंदो, चाहे उहो ख़ालिद हुसैन शर साहब जो न हुजे, चाहे ॿिए शर जो न हुजे, पर उन हल्के में जेके बि उनजा सहूलियतकार हूंदा, भले उहे ख़ासकेली हुजनि, बांभण हुजनि, चांग हुजनि, फुल पोटा हुजनि, फुल हुजनि, सरकी हुजनि ऐं कलोड़ा हुजनि, जेके बि हुजनि, जॾहिं इहे गॾु थियनि था माफ़िया जा माण्हू, पोइ इहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कानून जी लताड़ कनि था ऐं कानून खां पाण खे मथां सम्झनि था। इहो ई मूं चयो। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिठो त जेको बि हिकिड़ो अणखुट सिलसिलो शुरू थियो मुंहिंजी ज़ात ते, मुंहिंजी फैमिली ते, मुंहिंजे बिरादरी ते, त मां त उन ते कॾहिं बि अची न चयमि त मां सां इहो सुठो वेल कयो वञे आहे वर जाओ। हर कंहिंजो पंहिंजो ज़र्फ़ आहे। मां चयो मां उन ते क़ाइमु आहियां, हू चवनि था हुननि खे पंहिंजो राइट आहे, जेको मूंखे जहिड़ी नज़र सां ॾिसे थो। इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त इन मामले खे हरू भरू अञा जो मसइलो कयो वियो आहे। हिननि जी जेका बि कोशिशि आहे शर बिरादरी जी, मां उनखे डिनाए न कयो आहे। मुंहिंजूं 3 वीडियो पियूं आहिनि असगर साईं, मां 3 वीडियो में मां हिननि खे बराए रास्त हिननि खां मां माज़रत कई आहे त जेकॾहिं दिलि आज़ार थी आहे कंहिंजी बि। ऐं जेके मूंखे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था उहे बि त शर आहिनि, जेके मुंहिंजी हिमायत कनि था मां उन्हनि जूं पोस्टूं बि रखां थो, उहे बि नौजवान शर आहिनि। त मां त हिकिड़ी काज़ खणी हिकिड़ो अचां पियो अठरी मीरवा आचर ॾियारी, उन में कंहिं पार्टी कंहिं धुर खे इहो महसूसु थिए थो त शायदि असांखे ललकारणु अचे थो त अहिड़ी न का मुंहिंजी नियत आहे, न असांजे अमल मां कॾहिं इहो तव्हांखे बदबू ईंदी इन शइ जी त असां कंहिं ज़ात जे, कंहिं बिरादरी जे, कंहिं मोतबरनि ऐं मोज़िज़नि जे ख़िलाफ़ आहियूं। बाक़ी पुरमन असांजी रैली आहे, हीअ असांखे छॾंदा अंदरि मीरवा ताईं त ख़ालिद साहब जी महिरबानी थींदी, पुरमन तरीक़े सां न छॾींदा बि असां रोड तो वापसि हलाईंदासीं, सॼी सिंध ॾिसंदी असां जंहिं नियत सां वञूं था। जेकॾहिं असांखे एक्सेस ॾिनी वई पुलिस पारां, शर बिरादरी पारां, पुरमन तरीक़े सां, त असां वेलकम कंदासीं। सॼी सिंध में इन्हनि जा इहे असां थोरा ॻाईंदासूं ऐं नथा छॾनि बि असां पुरमन तरीक़े सां वापसि ईंदासीं। असां कुझु नथा चाहियूं। हिकिड़ी ॻाल्हि ॿी, मां ज़ाती तौर ते जेके बि मुंहिंजे रैली में दोस्त ईंदा, जहिड़ी बि बिरादरी जा हूंदा, जहिड़े बि क़बीले जा हूंदा, ॼामोट हूंदा, बरोच हूंदा, हिंदू हूंदा, मुस्लिम हूंदा, उन गारंटी आहे असां को पत्थर बि हथ में न खणंदासीं, का लठ बि न हूंदी। मुंहिंजा जेके ज़ाती मामूल वारी ज़िंदगी में गनमेन आहिनि कराची में, मां उन्हनि खे बि जलियो बाबा मां पाण ईअं वेंदुमि अकेलो, तन तनहा गुल खणी वेंदुमि। त असां इन नियत इन अप्रोच सां अॻिते वधूं पिया। ऐं हीअ बचड़नि जो मुस्तक़बिल आहे असगर साईं, इन बचड़नि में का ज़ात न आहे, इहो मासूम हिकिड़ा बचड़ा आहिनि। ठीक है। मुश्ताक साहब प्लीज अभी एक सेकंड मौजूद रहिजो।
दोस्तों महिरबानी करे कमेंट्स अहिड़ो कमेंट्स न हुजे जंहिंमें जीअं मूं बार बार अव्हांखे चयो त कंहिंजी दिलि आज़ादी थिए, छो जो हिन वक़्तु असां तमामु असांजी पूरी दुनिया हिन वक़्तु ॿुधे पई, तमामु हिकु प्यारा प्री असांजा मोहतरम असांजा मौसम मौजूदु आहिनि। इहा इन जो थोरो ख़्यालु रखिजो, कमेंट्स अहिड़ो ग़लति न हुजे, महिरबानी। अच्छा मुश्ताक सरकी साहिबु, हिकिड़े सवाल खां पोइ पाण वरी हलंदासीं, हाणे पाण हलंदासीं साईं ख़ालिद हुसैन शर साहिब। अव्हां खां हिकिड़ो सवाल इहो आहे त जीअं मां ॻाल्हि कई त मुंहिंजूं 3 वीडियोज़ आहिनि ऐं पोस्टियूं आहिनि, ऐं मूं कंहिं बि वीडियोज़ में कंहिं बि सरदार जो, कंहिं बि वॾेरे जो, कंहिं बि अहिड़े मोज़िज़ शख़्स जो नालो न खयो आहे। ईअं मुश्ताक सरकी साहिबु? बिल्कुलु मां इन ते क़ाइमु आहियां। ज़ाहिर आहे हाणे ही सभु दोस्त इहो था चवनि त इशारतनि, मां इशारतनि मुरूज़ी जेके हालात आहिनि या ज़मीनी जेके हक़ीक़तूं आहिनि या जेके असां मुआशरे में कड़ो सच था चऊं, मां उन सच जी ॻाल्हि कई आहे, उन निज़ाम जी ॻाल्हि कई आहे। उन निज़ाम में मां पंहिंजे सरकी भाइरनि खे बि कोट कयो आहे। मां ॿियनि खे छॾे मां पंहिंजे ई ट्राइब जेको मुंहिंजो कबीलो आहे, मां उनखे जॾहिं हिन में इंक्लूड थो कयां त उन खां पोइ मां 3 भेरा, मां इहो बि त आहे, मुंहिंजी वीडियो पई आहे इस्लामाबाद में जेको मां लाइव आयुसि, त शर बिरादरी गैरतमंद बिरादरी आहे, उन्हनि में हया ऐं गैरत वारी अख आहे, उहो पंहिंजे इज़त ऐं मोज़िज़ माण्हू आहिनि, असांजा दोस्त आहिनि, ऐं सारंग खे त शर बि न चओ, इहो मां चयो आहे। जंहिंखां पोइ कंहिं शर उनखे न चयो, सारंग असां उनजो नालो रखियोसीं त कंहिंजी जेका बिरादरी आहे बदनाम न थिए। पर 3 दफ़ा माफ़ी घुरण जे बावजूदि गैर मशरूत थियण त ईअं घुरिजे आहे त शर जेके नौजवान आहिनि या उन्हनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि, इन मुंहिंजे कदम जी आजियां कना त ठीकु आहे यार, उन खां थी आहे जज़्बात में, हुन 3 भेरा माफ़ी वरिती आहे त ठीकु आहे, असां दिलि सां क़बूल कयूं था। उन खां पोइ जेकॾहिं को लफ़्ज़ बि अचा काथो या को हिकिड़ो कमेंट बि अचा त मां उन माण्हू खे अनफ्रेंड करे छॾियां। पर हिननि तरफ़ां मुंहिंजी माफ़ी वठण खां पोइ तौबुनि जो रुख मुॾे कयो वियो ऐं हिकिड़ी न खुटंदड़ अणखुट जेको सिलसिलो आहे तनक़ीद जो, गार गंद जो, माना मां उनखे डिस्कस बि नथो करे सघां, उहो शुरू थियो। जॾहिं उहो शुरू थियो त मूंखे त ज़ाहिर आहे हाणे ख़ालिद हुसैन शर जी ID थो गार मिलंदी त मां रिप्लाई में बि शर सां मुखातिब थींदुसि। पर अॼु ॾींहुं ताईं हाणे मां चैलेंज थो कयां त कंहिं बि शर खे मां को बेहूदा लफ़्ज़, को इख़लाक़ को किरियल लफ़्ज़ या गैर पार्लियामानी लफ़्ज़ मां पंहिंजी कंहिं पोस्ट में या लाइव सेशन में न चयो। ठीक है, प्लीज मौजूद रहिजो। महिरबानी सर, ख़ालिद हुसैन शर साहब, हमारी वॾी महिरबानी जो अभी पंहिंजे कीमती वक़्त मां कढी करे असांखे टाइम ॾिनो अॼोके हिन सेशन में, जेको ख़ासि तौर ते रैली जे हवाले सां। ख़ालिद साहब, अवां बि मुश्ताक सरकी साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जेके ख़ासि तौर ते अवां जे तरफ़ां जेके उन ते इल्ज़ाम हुया त हू नाला खणी ऐं वीडियोज़ में या पोस्टनि में जेके नाला खया आहिनि, उन हवाले सां सर अवां जो छा मौक़िफ़ आहे? ख़ालिद साहब, वॾी महिरबानी, थैंक यू। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। वॾी महिरबानी असगर साहब तव्हांजी बि ऐं मुश्ताक सरकी साहब तव्हांजी बि वॾी महिरबानी ऐं सॼी सिंध जी भाइरनि जी। असल में जॾहिं सारंग जो मसइलो थियो ऐं उन ते जेको बि शर बिरादरी जो रिएक्ट थियो आहे, ऐं सारंग अॼु जंहिं बि अंजाम ते आहे इहो शर बिरादरी जे रिएक्ट जे ऐं सिंध जे माण्हुनि जे रिएक्ट जे करे ई आहे। उन खां पोइ मुसलसिल वीडियो मुसलसिल कंटिन्यूसली शर बिरादरी जे लाइ वाए वेला मुश्ताक सरकी साहब जे ID तां लाइव अची करे। तव्हां हिन खां इहो मुश्ताक सरकी साहब खां मां पुछंदुसि, जॾहिं तव्हां चयो त इन सां शर बिरादरी जा खोड़ सारा अंसर, वॾा वॾेरा, ताक़त, बोतार, घोटकी जो, PTI जो, MPA नुमाइंदो, इहे सभु मुलविस आहिनि, हिन जो वार बि विंगो न थींदो। ऐं हाणे तव्हां जे अॻियां मुश्ताक सरकी साहब इहो बि ॻाल्हायो त हिन सां गॾु पहिरियों इहा ॻाल्हि कई त 4 शर मुलविस आहिनि। जेकॾहिं 4 शर मुलविस आहिनि, उहो लाइव वीडियो पैगाम में साईं चई करे वरी फौरन पंहिंजी ID तां पोस्ट थो करे त हिकु बांभण आहे, हिकु ख़ासि केली आहे, हिकु कुबर आहे। मां मुश्ताक सरकी खां इहो ज़रूरु पुछंदुसि त बांभण, कुबर ऐं उन ख़ासि केलीअ जे तरफ़ों तो वटि कहिड़ा सबूत आहिनि? उहे ठरीमी रिवाजूं पुर अमुन बिरादरियूं आहिनि, उन्हनि ते त सारंग हिट कई आहे न। सारंग जॾहिं सारंग जी का इंटीग्रिटी न आहे, हो टके जो माण्हू आहे, हो क्रिमिनल आहे, त तो वटि कहिड़ो प्रूफ आहे तूं हुन बिरादरीअ ते बि ब्लेम थो करीं? नंबर ॿी ॻाल्हि त जॾहिं हिन सरदार साहब जो इनडायरेक्ट नालो वठी करे उनखे PTI, ॾिस न, असांजे इंटीरियर्सन में असांजे शर कबीले जो इहो हिकिड़ो ई माण्हू PTI जो MPA आहे। भला हाणे ॿियो को PTI जो MPA इंटीरियर्सन मां मुंहिंजे नज़र में त न जे बराबरि आहे। ऐं ॿियो जेको पीपुल, जेके बि लोकल ख़ैरपुर जा नुमाइंदा आहिनि जिन सां साईं मुखातिब थियो आहे, त बाबा उन्हनि जा मूं वटि प्रूफ आहिनि ऐं मां अनकरीब प्रूफनि समेत पेश थींदुसि।
असां त इहा ई ॻाल्हि कई आहे। असांजो त इहो ई नैरेटिव रहियो आहे त सारंग हिन महिल कानून जी गिरफ़्त में आहे, हुन ते ATC जा सेक्शन लॻी चुका आहिनि। पाकिस्तान जूं अदालतूं हुनखे जेका बि सज़ा ॾियनि, फांसी ॾियनि, उमिरि क़ैद ॾियनि, असांजो हुन सां को बि तालुक़ु कोन्हे। ही बंदो जो मुसलसिल असांजे क़बीले खे टारगेट कंदो थो अचे, त असां हिन खां इहो त पुछूं, जेके तूं ब्लेम थो हणी, जेके तूं असांखे टारगेट थो करीं, तो वटि सबूत कहिड़ा आहिनि, तो वटि प्रूफ कहिड़ा आहिनि? नंबर नेट जे प्रॉब्लम जे करे साईं ख़ालिद हुसैन शर साहब जी वीडियोस स्टॉप थी वई आहे ऐं आवाज़ बि न पियो अचे। ख़ालिद साहब प्लीज़ अभी वरी असांखे जॉइन करे सघो था, छो जो नेट जो इशू हले पियो। जी मुश्ताक सरकी साहब, जेसि ताईं असांखे ख़ालिद साहब वरी जॉइन करे तेसि ताईं जेके ख़ालिद साहब जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, त इन हवाले सां थोरो अमां बि। असगर साईं, जेको मां ॾिसो सिंध जे कबीला कयां, सिंध जे भोतार के निज़ाम जी ॻाल्हि पियो कयां, छा मूंखे ख़ालिद शर साहब समेत बिरादरी जो को बि फ़र्द क़ुरान ते हथ रखी ॿुधाईंदो त पुलिस इनखे गिरफ़्तार कयो आहे, सारंगू खे रखंदो कोई क़ुरान ते हथ? ऐं मां वरी बि चैलेंज थो कयां, चलो मां साबित कंदुसि त उनखे कीअं पुलिस वटि कंहिंजे बंगले ते काथों पेश कयो वियो। त कुझु ॻाल्हियूं छाकाणि त सब जुडिस मामिलो आहे, बाक़ी जंहिंखे सबूतनि जो शौक़ु आहे हू अदालतूं, हू साइबर क्राइम खुलियो पियो आहे। मुंहिंजे कंहिं बि अमल खे को चैलेंज करे त मां हुन लाॻापियल फोरम ते मां हुनखे साबित कंदुसि। हिकिड़ो मिनट जी जी डॉक्टर ख़ालिद हुसैन शर साहब, जेकॾहिं अमी असांजे प्रोग्राम खे ॾिसो पिया, ॿुधो पिया, त महिरबानी करे वरी अमां असांखे जी। हा, इहो असगर साईं कंहिंखे बि जेकॾहिं इहो को बि आहे त बाबा मुश्ताक सरकी जेका ॻाल्हि कई आहे, हाणे सबूत पेश करे, सबूत जेकॾहिं सबूतनि ते ईंदासीं त हिते त अलाए घणो ख़ालिद शर साहब जो सबूत पेश कयां त मूंखे कीअं न जेको आहे व्हाट्सएप ग्रुप में गारगंद कई आहे। मां चैलेंज थो कयां, मां कंहिंखे गारगंद न आहे कई। त हाणे सबूत जेकॾहिं ईंदा त ही जेके वेठा आहियूं न हाणे गॾु, या जेके असां ॻाल्हायूं था, त इन खां बि ॻाल्हि तमामु घणी अॻिते निकिरंदी। हा, हर कंहिंजी रेमेडी आहे। असां वटि जीअं ख़ालिद हुसैन शर साहब चयो त इदारा मौजूदु आहिनि, अदालतूं मौजूदु आहिनि, त जेकॾहिं मां को ग़लति ॻाल्हि कई आहे त तव्हांजी रेमेडी आहे, तव्हां वञी अवेल कयो, साइबर क्राइम में मुंहिंजे ख़िलाफ़ वञो, कोर्टुनि में मुंहिंजे ख़िलाफ़ वञो, लाॻापियल फोरम्स ते वञो, तव्हां पंहिंजी दावा कयो ऐं मां पंहिंजी दावा कंदुसि त तव्हां जो जेको बि मूं ते इल्ज़ाम हूंदो उहो तव्हां हणो, मूंखे इहो चओ त ही इल्ज़ाम आहे, कूड़ थो ॻाल्हाए, पोइ मां सच साबित कंदुसि त मां वटि कहिड़ो सबूत आहे। पर उन लाॻापियल फोरम ते चैलेंज थो कयां, हिकु हिकु माण्हू खे जेका धमकी आहे, हिकु हिकु माण्हू खे जेको तव्हां ब्लैकमेल था कनि, इहे मुख़्तलिफ़ जेके नौजवान आहिनि, उन्हनि जा बि सबूत आहिनि। मुंहिंजो सबूत कंहिं वटि न हूंदो त कंहिंखे मां गारगंद कई आहे, कंहिंखे थ्रेट कई आहे, कंहिंखे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि, त जॾहिं बि मां हाणे बि चैलेंज थो कयां त जिते बि मूंखे छिकनि कानूनी तौर ते, जाते बि चवंदा, मां पंहिंजो सभु जेको ॻाल्हायो आहे मां साबित कंदुसि। साईं असगर साहब हाणे ॾिसो न, हुन जेसि ताईं ॻाल्हायो, मां कॾहिं बि ॾिसो न हुनजे ॻाल्हाइण जे विच में न आयुसि। हाणे मां हिकिड़ी शइ ॻाल्हि कंदुसि त जंहिं ॾींहुं मसइलो थियो आहे सुबुह ते ठरी मीरवा में, असांजे शर-ए-इत्तेहाद सूबे सिंध जो सदर निसार अहमद शर साहब ऐं पाकिस्तान जो वाइस चेयरमैन हातन ख़ान शर साहब इन भाऊ ज़ाहिद जे तॾे ते विया आहिनि, नंढड़े साहिल जे ते, उन सां हमदर्दी जो बि इज़हार कयो अथऊं ऐं चयो अथऊं त तव्हांखे कानूनी मदद खपे त असां शर जेके बि एडवोकेट आहिनि, असां तव्हांखे वकील बि ॾींदासीं, माली मदद बि कंदासीं, ऐं असां जेसीं ताईं सारंग खे फांसी न चाराईंदासीं, असां तो मुतासिर धुर सां गॾु आहियूं। जॾहिं शर बिरादरी जो पहिरें ॾींहं खां क्लियर नैरेटिव आहे त हिकिड़ो माण्हू नेट पंहिंजो ऑनलाइन अची करे ऐं ललकारा करे ऐं रोज़ अची चवे त हिन सां हे मुलविसन हो मुलविसन, बग़ैर कंहिं सबूत जे, बग़ैर कंहिं एविडेंस जे। असां ॾिसो न, मुश्ताक सरकी सां असांजो को ज़ाती दुश्मनो कोन्हे, न को असांजो हुन सां जहिड़ो ई आहे। असांजी जेका बि हुन सां इख़्तिलाफ़ आहे, नज़रियाती इख़्तिलाफ़ आहे, ऐं जेको हुन ॻाल्हायो आहे, ऐं मुश्ताक सरकी खां इहो पुछो त जेॾी महिल तव्हां ऑनलाइन था थियो त तव्हां जेको ॻाल्हायो था, तव्हांखे सम्झ में अचे थो तव्हां छा था ॻाल्हायो? हमेशह जेको बि ॻाल्हाइबो आहे ज़िमेदारी सां ॻाल्हाइबो आहे, इत्मीनान सां ॻाल्हाइबो आहे। तव्हां पूरी सिंध खे रिप्रेज़ेंट था कयो। हाणे सिंध खे रिप्रेज़ेंट कंदे कंदे तव्हां सिंधी पाण में विड़ाए वेंदा,
तव्हां पाण सिंधियुनि लाइ जंग जे लाइ तयारु थी आओ। असां बि इन सिंध जा रहवासी आहियूं, असां सिंध जा हलाली गैरतमंद पुट आहियूं, असांखे सिंध ते नाज़ आहे, असां मोतबर शर कबीलो आहियूं, असांखे सरकी ज़ात जे लाइ लख इज़त आहे। चाचा सोराब सरकी असांजो वॾो आहे, असांजो मोहतरम आहे, उन सां असांजूं तमामु देरीना तालुकात रहिया आहिनि। बाक़ी मुश्ताक सरकी साहब अॻो मां इहा शइ ज़रूरु चवंदुसि त असांजे चीफ सरदार ते, असांजे कबीले ते, ऐं जेको तव्हां बांभण बिरादरी ते, ख़ासकेली बिरादरी ते, कुबर बिरादरी ते इल्ज़ाम हणी रहिया आहियो, उनजा असांखे सबूत ॾियो। जे सबूत न ॾींदव त डेफिनेटली तव्हां एक्शन कयो था, उनजो रिएक्शन थींदो। पोइ जेतिरो बि थिए, असां इहो कोन था चऊं तव्हां पुरअमन तरीक़े सां ईंदव त को असां वेपन खणी ईंदासीं। असां तव्हां खां वधीक पीस माइंड थी ईंदासीं। असांजो पीस माइंड वारो ई कॉन्सेप्ट आहे उते। पर तव्हां साम्हूं ईंदो, मां तव्हांखे गाॾी साम्हूं ॾेई पुछंदुसि। पर जे तव्हां ज़ाहिद वटि ईंदो, मां तव्हां खां घिटी में पुछंदुसि, उनजे दर घर पुछंदुसि। मां ठरी मीरवा अची सिर्फ़ु तव्हां खां इहो सवाल जो जवाबु ज़रूरु पुछंदुसि त तव्हांखे इहो कंहिं राइट ॾिनो आहे त तव्हां हिकिड़े क्रिमिनल माइंड, हिकिड़े रैपर माण्हू खां, हिकिड़ो जेको सॼो ॾींहुं हिकिड़ो कमीनाइप जंहिं माण्हू कई आहे, उन माण्हू जे करे तव्हां पूरे कबीले खे इन्वॉल्व था कयो। छा पूरो कबीलो हुन सां गॾु हुयो? छो जेको बि कमु कंदो हुन सां कबीले सां का हुनजी मशावरत हुई छा? तव्हां वटि कोई एविडेंस आहे त पेश कयो। बाक़ी सर ॻाल्हि ॿुधो असगर साहब, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि माण्हू कंहिं वटि बि वेंदो आहे त डेफिनेटली उनखे इतलाह कंदो आहे। शर कबीलो 24 कलाक ज़ाहिद मंगणार सां राब्ते में बि आहे। उन सां असांजा हिकु शहर जे हुजण जे करे देरीना तालुकात आहिनि। हे माण्हू जेको सॼी सिंध खे परेशान कई वेठो आहे, हुन जो पीउ हिन ॻाल्हि जो इतराफ़ करे चुको आहे त जेको माण्हू मूंसां राब्ते में ई न आहे त इहो मूं ॾे अचे छो थो, इहो त मूं वटि अफ़रा तफ़री फैलाए छो थो। असां कॾहिं बि मुश्ताक खे कोन रोकींदासीं त तूं ठरी न अचु। पर सभ खां पहिरियां मां इहा शइ ज़रूरु चवंदुसि त जेकॾहिं मूंखे हिते टीवी ते जे बि प्रूफ ॾिए, जे मां साम्हूं अची घुरंदोमांसि, बि प्रूफ घुरंदोमांसि त तो वटि कहिड़ो प्रूफ आहे? जी जी डॉक्टर साहब, अवांखे बिल्कुलु इते ई जवाबु ॾींदो, उते रानीपुर में या खैरपुर में या घिटी में छो? जॾहिं हिते पाण हिते अचण जो मक़सदु इहो ई आहे डॉक्टर साहब, हिते अचण जो मक़सदु इहो ई आहे, लाइव प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे त हिकु ॿिए जो ॻाल्हियुनि खे आम्हूं साम्हूं ॿुधूं। अवांखे जवाबु, अवांजे सवालनि जो जवाबु इते ई मुश्ताक सरकी साहब बिल्कुलु ॾींदो, छो न ॾींदो? जी मुश्ताक सरकी साहब, अवां साईं जे सवाल जो जवाबु ॾियो प्लीज़। अदा पहिरीं ॻाल्हि त साईं जे ज़हन में जेको आहे त मुश्ताक सिंध में फ़साद थो चाहे। मुश्ताक त माण्हू खे ॻंढियो आहे। उनजो मिसाल तव्हांजी सिंध जी राजधानी कराची आहे, जिते असां सिंधियुनि जो हिकिड़ो गुलदस्तो सजायो आहे। उन में का ज़ात पात रंग नसल न आहे, को बरोच ॼामोट न आहे। ख़ालिद हुसैन शर साहब खे मां चैलेंज थो कयां, अलाह साईं को ॾुखियो वक़्तु कंहिं शर ते न आणे कराची में, पर ख़ुदा न ख़ास्ता आगा खान खां वठी सिविल अस्पताल, जना अस्पताल में बि 50 रत जूं थैलियूं चाहींदो त 15 मिंट में ये सिंधी नौजवान पहुचंदा। असां त इहा ख़िदमत था कयूं। ख़ुदा न ख़ास्ता कंहिं सिंधी नौजवान खे कराची शहर में को धारियो हकल बि कंदो त शर साहब खां पहिरियां, सरकी खां पहिरियां उन पाड़े जा सिंधी नौजवान पहुचंदा। असां इहो शऊर बेदारी मुहिम पिया हलायूं। जेकॾहिं को ऐसे छो कंहिं बि माण्हू खे नाइजाइज़ FIR में बंदि करे लॉकअप कंदो। न ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, न ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। असां हिन महिल पॉइंट स्कोरिंग लाइ न वेठा आहियूं हिते। सरकी साहब, तव्हां जेको कराची में कयो आहे, ॾिसो न, तव्हां जेको कराची में कमु कयो आहे उहो पूरी सिंध रखो बख़ूबी आगाह आहे। तव्हांखे उन ते बिल्कुलु तव्हांजो नैरेटिव असां 10 चक्कर ॿुधी बि चुका आहियूं। मां ॾिस न, हिन महिल हिकिड़े कबीले खे रिप्रेज़ेंट थो कयां। मां जेको हिन महिल प्रोग्राम में आयो आहियां, मूंखे सिर्फ़ु मुंहिंजे हिन सवाल जो जवाबु खपे। ॾिसो न, तव्हां हिन महिल पाण खे सिंधी क़ौम जो वारिस था सम्झो। मुंहिंजे नज़र में सिंधी क़ौम जा वारिस जेके नेशनलिस्ट वेठा, न तव्हां जेके दावाऊं कयो था न, मां तव्हां खां दलील घुरण आयो आहियां। साईं शर साहब, मां त गुलाम आहियां, मां तव्हांजो बि नौकर आहियां। मुंहिंजी ज़हन इहा, मुंहिंजी सोच ई आहे। डॉक्टर ख़ालिद हुसैन शर साहब जे सवाल जो जवाबु ॾियो, जेको सवाल साईं कयो आहे। साईं ॾिसो, हाणे पाण चए थो पॉइंट स्कोरिंग न कयूं त ख़ालिद साहब खे चैलेंज थो कयां त हाणे साबित करे मां हिन सरदार, चीफ सरदार खे चयो आहे। तव्हां जेके लाइव वीडियो में ॻाल्हायो आहे PTI जो MPA, न PTI जो MPA, सबूत तव्हांखे ॾियणो पवंदो न। तव्हां कहिड़े सबूत ते इल्ज़ाम हयो आहे? पहिरियों त तव्हां इल्ज़ाम हाणे साबित कयो। मां चीफ जो त नालो तव्हां खणी पंहिंजे मोतबर खे में आंदो आहे। तव्हां जॾहिं एक्शन कयो आहे त असां, ॾिसो न, तव्हां एक्शन कयो आहे त असां रिएक्शन कयो आहे न बाबा। तव्हांजो एक्शन कयो आहे, तव्हांजो असांजे PTI, ॾिस न,
मूंखे तव्हां इहो ॿुधायो घोटकी जो शरण जो केरु आहे वॾेरो जंहिंखे तव्हां नॉमिनेट कयो आहे? उहो केरु आहे? वॾेरो चीफ सरदार आहे। न जेको तव्हां वॾेरो बि चओसि था, सरदार बि चओसि था, साईं ॻाल्हि इहा तो मां सवाल कयां, तव्हां छो था छिकियो? तव्हांखे ख़बर न हिकिड़ो ॿियो जेको शहर आहे उहो महरनि जो वेझो आहे, उन जा कम कहिड़ा आहिनि? उहो केरु इंडिया आयो, केरु लाइव वीडियो रखी साईं? मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां, हिन महिल मां साईं ॻाल्हि ॿुधो, हिन महिल मां जेको रिप्रेज़ेंट थो कयां, कंहिं पीपी, कंहिं पीटीआई, कंहिं जीडीए, कंहिं मुस्लिम लीग नून या कंहिं मज़हबी तंज़ीमुनि जे कंहिं बि शर जी ॻाल्हि मां नथो कयां, मां पंहिंजे कबीले जी ॻाल्हि थो कयां। जंहिं बि पार्टीअ सां जेको बि शर आहे मुंहिंजो भाउ आहे। जेकॾहिं तव्हांखे उन शर जे ख़िलाफ़ बि सबूत आहिनि ऐं सरदार जे ख़िलाफ़ बि सबूत आहिनि, छो त मामिलो ख़राबु तॾहिं थियो आहे जेको तव्हां ॻाल्हायो आहे। असां ॾिस न, तव्हां सां का दुश्मनी कोन्हे, तव्हां जेको बि अॼु ताईं पंहिंजो नैरेटिव रखंदा आया आहियो, तव्हां 3 ॾींहं शरनि जे ख़िलाफ़ वाइविला कई, असां चुप रहियासीं। जंहिं ॾींहुं तव्हां घोटकी जो ऐलान कयो त ओॾां वॾेरनि जो हिन जो वार बि विंगो न थींदो, हिनखे कुझु बि न थींदो। उहा तव्हांखे ख़बर आहे त 2015 जी 5 साल पुराणी वीडियो आहे, जंहिं ते तव्हांजो दिमाग़ जो होश बि हवास बि उॾाए वियो, तव्हां ई सफ़ा ॻाल्हायो पिया, तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अचे पई त इन जो वार बि विंगो न थींदो। जंहिं वीडियो ते तव्हां कमेंट कया त ॾिसो, जेको सारंग जेल में वेठो आहे हिन जो वार बि विंगो न थियो आहे। या वीडियो कॾहिं जी पुराणी आहे जो तव्हां उन ते तकलीफ़ छो थी थिए? उन वीडियो जी वज़ाहत शर पाण ॾींदो, सारंग मुंहिंजा माइट ॾींदा, उनजो पुटु ॾे। तव्हांजो छा कमु मुंहिंजी तर्जुमानी था कयो साईं? न मां मुंहिंजो राइट आहे कंहिं बि जवाबदार जी वीडियो ते ॻाल्हायां। मूंखे तव्हां पंहिंजो ॿुधायो, चीफ साहिब जो नालो किथे खयो आहे? मां तव्हां पीटीआई में पीटीआई जो सरदार असांजो एमपीए केरु आहे जंहिंखे तव्हां नॉमिनेट कयो आहे? तव्हां उहो सबूत ॾींदो न। लफ़्ज़ मूंखे एमपीए कढी ॾेखारियो मुंहिंजी वीडियो में। एमपीए मां चयो आहे त जेका तव्हां चटी चओ मां हाणे तो वठां माफ़ी। एमपीए ॿुधायो। ॾिसो न, हिन महिल मां तोसां को चटनि फ़ैसलनि जे लाइ मां रस्तो ॾियां थो न। मां एमपी मां शहर चयो आहे। सर ॻाल्हि ॿुधो न, ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी। पीटीआई जो जेको घोटकी ॾे हिन जो इशारो आहे, काफ़ी ॻाल्हियूं अक्लमंद जे लाइ इशारो ई काफ़ी हूंदो आहे। साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, इहे व्याजी आहिनि बाबा, कहिड़ा शर व्याजी आहिनि? तोड़ कहिड़े शर जो प्रूफ आहे? इहे बेगैरत आहिनि, इहे लूसी। तोखे जेके गारियूं ॾिनियूं आहिनि तोखे ख़बर आहिनि? लूसी कॾहिं चयो आहे? मुंहिंजी लैंग्वेज ई न आहे। हाणे तूं इहो ॻाल्हाई। अच्छा सुभाणे तूं पंहिंजी आईडी पहिरियों चेक करे, तूं पहिरियों पंहिंजी आईडी चेक करे। ॿुधो साईं खे चओ मां चैलेंज थो कयां, साईं मुंहिंजो वीडियो क्लिप खणी हिते हलाए अची, मां उन हिकु क्लिप जी मां माफ़ी वठंदुसि। साईं ॻाल्हि ॿुधो, तव्हां जेको कुझु बि ॻाल्हायो आहे पूरी सिंध उन जी गवाह आहे। अच्छा ठीक आहे, मां मञो। हलो हलो ख़ालिद तव्हांजे मौक़िफ़ जी अदा ॿुध अञा इज़ी था कयूं। चलो मां इहो ॻाल्हायो, हल मां सरदार खे न बि ॻाल्हायो, तव्हां चओ था ॻाल्हायो, हल मां मञो। पर मुंहिंजूं पॉज़िटिव शयूं छो नथा डिस्कस कयो? मां न चयो शहर गैरतमंद बिरादरी आहे, क़ौम आहे। मुश्ताक उन्हनि जे लाइ ॿुधो तव्हां उन्हनि माण्हुनि खे ज़रूर इनकरेज कयो आहे, जिन माण्हुनि तव्हांखे वेलकम कयो आहे। ॾिसो न, भली सरकी हुजे को क्रिमिनल, त इहा ई त तव्हां डिफरेंशिएट त कयो न। माना तव्हां बिरादरी जे मुहिज़िब माण्हुनि खे ॻाल्हायो, उहे तव्हां ते रिएक्ट कनि त उहे बेकार आहिनि। जेके तव्हांजा पोस्टर लखनि उहे ओके न। मां गैरतमंद चयो आहे, इज़त वारो चयो आहे। हाणे तव्हां हरू भरू, हाणे छा हुयो असगर साईं? मां तव्हांखे ॿुधायां, एमकेएम जो जॾहिं उरूज हुयो कराची में, ॿिनि धुरनि में शहर में जहिड़ो थींदो त यूनिट अची इन्वॉल्व थींदो, सेक्टर इन्वॉल्व थींदो, ऐं उते अची हरू भरू चवंदा बाबा साथी भाई का नाम क्यों लिया, माना पराए जहिड़े में ज़ोरी। ही मामलो रैली मूं अनाउंस कई आहे, हमदर्दी में बचड़नि जे लाइ कई आहे, ख़िलाफ़ सारंगू जे कई आहे। त हाणे शर बिरादरी हरू भरू इनखे छो इशू कयो आहे? बावजूद टे दफ़ा मूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, न मुश्ताक ॻाल्हि ॿुध। अमजद मैसर साहब जसकम जो आहे उहो उतो थी वियो आहे, असां उनजे ख़िलाफ़ न थियासीं। अलाए केतिरा माण्हू पुरअमन तरीक़े सां, अख़लाक़ियाती तरीक़े सां ज़ाहिद वटो थी विया आहिनि, असां उन्हनि ते को रिएक्शन न ॾिनो आहे। न मक़सद आहे असांजो तोसां दुश्मन आहे। माना तव्हां ॾींदो छो रिएक्शन? हिकिड़ो पंहिंजी जस्टिफाई कयो, तव्हां केरु थींदा रिएक्शन ॾियण वारो? केरु बि अचे पंहिंजो पहिरियों ॿुधायो कानूनी, तव्हां पंहिंजो त मक़सद इहो आहे त तो असांजी बिरादरीअ खे हुन सां इन्वॉल्व छो कयो आहे? तव्हां ॾिसो न, तव्हां असांजी बिरादरी खे सारंग सां इन्वॉल्व छो था कयो? तव्हां असांजे चीफ सरदार जो नालो छो था वठो? हाणे जेकॾहिं बावजूद टे भेरा माफ़िन जे बावजूद नाला वठी, हाणे तव्हां छा था चाहियो? मां माफ़ी वठां? तव्हां छा था चाहियो?
अवा खालसा छा थो चए उहो ॾिसो न, उहो तव्हां डिसाइड कयो न, मां तव्हांखे छो चवां था, मां तव्हांखे छा करिणो आहे? तव्हांखे अमन क़ाइमु करिणो आहे, पीस क़ाइमु करिणो आहे, ठरी मीरवा ऐं उतां जे अवाम खे हिकिड़ो बेस्ट एनवायरमेंट ॾियणो आहे, या तव्हांखे उते कई का अहिड़े गंगा जी हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो असांजी इहा ई डिमांड आहे। जी जी ख़ालिद हुसैन असांजी इहा ई डिमांड आहे मुश्ताक सरकी हूं त बाबा जंहिं पेज तां तव्हां अची करे असांजी बिरादरी खे, असांजे सरदार खे ॻाल्हायो आहे, उन पेज तां अची करे तव्हां असांखे माज़रत कयो, माफ़ी वठो। डेफिनेटली असां तव्हांखे वेलकम कंदासीं, छो त असां पाण पुरअमन आहियूं, असां सारंग जे मसइले ते मुश्ताक सरकी सां गॾु आहियूं, बिल्कुलु गॾु आहियूं। बाक़ी जेकॾहिं असांजी दिलाज़ारी थी आहे, असांजे कबीले में ताव पखड़ियल आहे, जेको असांजे कबीले खे घटि वधि ॻाल्हायो वियो आहे, उनजो बिल्कुलु असां उनखे ॾुख बि आहे ऐं असां इहो वेरी क्लियर हिनखे ॿुधाईंदासीं त जेसीं ताईं मुश्ताक सर नेट जो प्रॉब्लम हले पियो साईं ख़ालिद हुसैन शहर साहब वटि। मुश्ताक साहब पूरी दुनिया हिन वक़्तु ॿुधे पई ॾिसे पई त ख़ालिद हुसैन शहर साहब जो चवणु आहे त यानी इहा साॻी ॻाल्हि त माना माफ़ी, माना असुल डिमांड जेका हुनजी ॻाल्हि आहे त पंहिंजे ई पेज तां हू अची असांखां माफ़ी घुरे त असीं उन सां गॾु आहियूं। जी मुश्ताक साहब, जॾहिं मां कंहिंजो नालो वठी उनखे इंसल्ट ई न कई आहे त मां माफ़ी छा जी घुरां? जेकॾहिं ही हिनखे सम्झनि था त डंके जी चोट ते कंहिंखे झुकाईंदा त बाबा ईअं न थींदो कॾहिं बि। मां जॾहिं 3 भेरा नाला वठी माफ़ी वरिती आहे त उहा काॾे कहिड़े खाते में वई? ऐं जेका हे पंहिंजी बिरादरी जी ॻाल्हि करे थो त बिरादरी में मायूसी आहे, मूंसां त 500 बिरादरियूं गॾु आहिनि, पोइ सॼी सिंध में मायूसी आहे जेको हिननि जो रद्द अमल आहे। पोइ जेकॾहिं इहा पॉइंट स्कोरिंग करणी आहे त पोइ त इहो मसइलो हल ई न थींदो। मां हिते आश ॾियां थो बाबा तव्हां साबित कयो, सुभाणे प्रोग्राम रखियो, क्लिप खणी अचे जंहिंमें मूं नालो वरितो आहे, क्लिप खणी अचे जंहिंमें मूं घटि वधि ॻाल्हायो आहे। बाक़ी ईअं ॾिस, मां अॻिते वधी थो हिन वॾे काज़ जे करे, मां हिन नंढड़े मामलनि खे नज़रअंदाज़ करे अॻिते वधां पियो। मां हिननि खे ओपन ऑफर थो ॾियां त बाबा जेकॾहिं का अना आहे त मां वटि अना न आहे। अच्छा हिकिड़ो सेकंड मुश्ताक सरकी साहब, हिकिड़ो सेकंड प्लीज़ महिरबानी, वॾी महिरबानी। ख़ालिद साहब शायदि अवां वटि नेट जो प्रॉब्लम आहे। हाणे ॻाल्हि हीअं आहे त ख़ालिद साहब जो इशारो बि इहो ई आहे त जेका असांजे वॾनि जी या सभिनी जी जेका दिलि आज़ारी थी आहे त मुश्ताक सरकी असांखां माफ़ी वठे, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुंहिंजे ख़्याल में त मुश्ताक सरकी साहब वीडियो ते बि ख़ालिद शहर साहब मुश्ताक सरकी साहब वीडियो ते बि या पोस्टनि ते बि हुन कई भेरा माफ़ी इहा बि घुरी आहे। तव्हां ॿुधी सघो था, पढ़ी सघो था त जंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे मुंहिंजे तरफ़ां, मूं पहिरीं ॻाल्हि त नाला न वरिता आहिनि, जंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे उन्हनि खां हथु ॿधी माफ़ी थो घुरियां। मुश्ताक सरकी इहो बि चयो आहे साईं, इहो हिनखे ग़लति रंग न ॾियो, को दॿा में न ईंदो आहे, न को मूंखे गन पॉइंट ते कंहिं मां सिर्फ़ु ॿुधो वॾे काज़ जे करे, छो जो काज़ वॾो आहे, असांजे मुस्तक़बिल जे महिमारनि जो मसइलो आहे। ही नथा सोचनि त हिन जे हिन अमल सां अदा तोखे ॻाल्हि ॿुधो, मुस्तक़बिल जे महिमारनि जो जेकॾहिं मसइलो हुजे हा त तव्हां हिनखे कंहिं बि ज़ाती लेवल ते न खणी वञो आहे, छो त को बि फ़र्दु जेकॾहिं बेकार निकिरे थो, को बि फ़र्दु को जेकॾहिं अनफरादी तौर को मसइलो करे थो त उहो उनजो संदसि अमल हूंदो आहे, उन में पंहिंजो पूरो कबीलो मुलविस न हूंदो आहे। तव्हांजे शर नौजवाननि जी नफ़सियत थो ॿुधायां, तव्हां रिप्रेज़ेंट कयो था पंहिंजी बिरादरी खे। छा तव्हां जूं 100 आइडियूं सारंग शहर जे नाले सां ठरी मीरा जा नौजवान नथा हलाइनि? तव्हां त इहे जेके सारंग शहर जूं आइडियूं आहिनि फेक आइडियूं आहिनि। तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त उहे शहरनि जूं आइडियूं आहिनि? तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे? ॻाल्हि इहे ॾिसो न, इहो जेकॾहिं गार ॻाल्हाइण जो अमल शुरू थियो आहे त इहो तव्हां थोरो ग्राउंड मक्सिन खे गारियूं ॾियो, तव्हां सरकिन खे गारियूं ॾियो, सिंध जी 500 बिरादरियुनि खे गारियूं ॾियो, उहो अमल सही आहे। कंहिं ॾिनी आहे बाबा, कंहिं गार ॾिनी आहे? पर ॿुधो त हिकिड़ी ॻाल्हि, इहो गारनि जो अमल शुरू थियो छो आहे? इन सबब ते त अचो। हिकिड़ी गार ॿुधायो, तव्हां पंहिंजूं वीडियो पाण ॾिसो न, असां तव्हांखे छा ॿुधायूं? तव्हां पंहिंजूं वीडियो पाण ॾिसो। मां त न कंहिंजो नालो खयां, न मां कंहिंजी बेजातन खे मां डंडो ॾिनो आहे, डंडो ॾींदुसि जेके ॾुआरनि जा साथार आहिनि, जेके इन्वॉल्व गेम में सॼी में।
तू जज्बाती भले थी असां न कल ॾुआरनि जा साथारी हुयासीं न अॼु आहियूं न सुभाणे रहंदासीं मसलो हिते ई ख़तम थी वियो मां हाणे तव्हांखां माफ़ी थो घुरां जेकॾहिं इहा सोच सां अचो था मूंसां गॾु बीहो था त मां त तव्हांजे अची भाकुर पाए मां तव्हांखे गुल पाईंदुमि हिकिड़ो सेकंड मुश्ताक साहब ॻाल्हि ॿुधो जी 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 असगर भाई जी मुश्ताक साहब हिकिड़ो सेकंड प्लीज ठीक है हाणे इन गार वाले इशू के पार कयूं था ख़त्म हिते हिकिड़ी ॻाल्हि प्लीज गौर सां जेकॾहिं ॾिसो न हिकिड़ी धुर जेकॾहिं 5 गारियूं ॾिनियूं ऐं जेकॾहिं ॿी धुर जेकॾहिं हिकिड़ी गार ॾिनी त मसइलो आहे त गार थी ख़ालसा ईअं ठीकु आहे सर गार ॿुधो न असांजे मुश्ताक सरकी साहब बि सरदारीअ वारो माण्हू आहे गार जो जेको पहिरियों अमल इंसान शुरू कंदो आहे चवंदो ख़ालिद साईं मां सरदारी निज़ाम जो माण्हू आहियां न मां पंहिंजे सरदार खे पाण सरदार मञींदो आहियां मां सिस्टम जो हिस्सो आहियां मुश्ताक तव्हांजे मञण न मञण सां को फ़र्क़ु कोन थो पवे ॻाल्हि ॿुधो न तव्हांजे मञण न मञण सां को फ़र्क़ु कोन थो पवे मक़सदु इहो ई आहे त असांजे कबीलनि में जेके सिस्टम हले थो जेको फ़ैसिलो थींदो आहे चाहे भले तव्हां जुडिशरी में वञो जेको माण्हू जो अलॻि ग़लति कमु कंदो आहे जेको ग़लति कमु करण में पहल कंदो आहे जेको पहिरियां कंदो आहे त सॼो मामिलो उन जे गिची में हूंदो आहे हे मामिलो शुरू मुश्ताक सरकी कयो आहे असां न कयो आहे न असांजो मामिलो जे ख़िलाफ़ कयो आहे हाणे बि कयां थो मां कंहिं ॿिए शख़्स जे जॾहिं मां डिनाइल थो ॾियां जॾहिं मां वाज़े थो चवां त मां कंहिंखे न सरदार खे पाण नालो मुंहिंजो हिकिड़ो मिलो न आहे और जॾहिं बि नालो खयां मां इज़त सां खयां मुश्ताक प्लीज हिकु सेकंड सर साहब चयो मां उनखे मुश्ताक सरकी साहब प्लीज हिकु मिनट ख़ालिद शेख साहब जेको अॼु असीं टॉपिक बि रखियो आहे त अचो नफ़रतनि खे घटायूं मोहबतनि खे वधायूं हाणे मूंखे इहो ॿुधायो त हिकिड़ी ॻाल्हि त अव्हां जी सोशल मीडिया ते हिकिड़ी पोस्ट हले थी ऐं तमामु वॾी मूंखे ख़ुशी थी आहे जेका अव्हां जी पोस्ट हले थी शर इत्तेहाद जी आईडी ते पेज ते त शर इत्तेहाद जे तरफ़ां पुरअमन रैली 26 जुलाई ते ठीकु आहे ख़ालसा आहे ठीकु आहे खुशी थी मूंखे तमामु पुरअमन खुशी सां न कयो इहा ॻाल्हि ग़लति तव्हांखे ख़बर न मां तो प्रेस रिलीज ॾेखारां जेका व्हाट्सएप ग्रुप में प्रेस रिलीज हिननि को चयो त ॿुधो ख़ालिद साहब मां तो पुछां तव्हांजी रैली जी एजेंडा छा आहे बस टू द पॉइंट हिकु सेकंड असांजी रैली जी एजेंडा पहिरीं ई आहे त सभ खां पहिरियां पंहिंजी बिरादरी ऐं असांजे सरदार शहरियार खान ते लॻल इल्ज़ाम जो तव्हां खां सबूत वठूं जिते तव्हां अचो पिया जंहिं धरती जो मसइलो आहे उन धरती ते तव्हां खां उन सवाल जो जवाबु वठूं उन खां पोइ असां सिधो ई उन मुतासिर निंडड़े साहिल वटि वञूं ऐं उन सां असां बिल्कुलु हिकिड़ो मोहबत ऐं यकजहतीअ जो इज़हार कंदासीं ऐं असां उनखे यकीन ख़ालिद साहब तव्हांजी मासूमियत ते सलाम थो कयां मां तव्हांखे माना एतिरा मासूम आहियो अल्टीमेट तव्हां मुंहिंजी एजेंडा खे इंडोर्स बि कयो था सेकेंड बि कयो था जेका पहिरें ॾींहुं मुंहिंजी एजेंडा आहे बाबा मां वञी हुन वटि वेंदुसि नंढड़े वटि ॿी ॻाल्हि सरकी साहब ॻाल्हि ॿुधो तव्हां मूंखां मुंहिंजे रैली जी एजेंडा पुछी जेकॾहिं वञण जी ॻाल्हि आहे त तव्हां खां अवल मुंहिंजे शर इत्तेहाद जा शर कबीले जा मुअज़्ज़िज़ मोहतरम असांजो निसार अहमद शर साहब हातन खान शर साहब ऐं असांजे उतां ठरी मीरवा जा तमामु मुअज़्ज़िज़ बिरादरी जा माण्हू तव्हां खां अवल उते पहुची चुका आहिनि असांजो फ़कीर अब्दुल कादिर शर उन सां माली मदद बि करे चुको आहे असां तव्हां खां वधीक उन मुतासिर दुर सां गॾु आहियूं तव्हांखे त उन्हनि एक्सेप्ट बि कोन कयो आहे तव्हांजे रैली खे बि उहो एक्सेप्ट कोन पिया था कनि पर मसइलो इहो ई आहे त तव्हां जेको हिनखे असांजी दिलि आज़ारी सिर्फ़ु इन ॻाल्हि ते थी आहे त तव्हां पूरे कबीले खे लपेट में छो था आणियो हाणे जेकॾहिं तव्हां पूरे कबीले खे इहा शइ हिकिड़ो इंड्रोस था कयो त मां खां ग़लती थी आहे या मां खां कंहिं करायो आहे प्रेशराइज़ तरीक़े सां त उहो उनखे एडॉप्ट बि तव्हां कंदव एडमिन बि तव्हां कंदव असां न को तव्हां ते ब्लेम था आणूं न को असां तव्हां ते कोई इल्ज़ाम था आणूं असां जेके तव्हां अल्फाज़ ॻाल्हाया आहिनि जेको कुझु तव्हां लाइव अची करे असांखे ॻाल्हायो आहे असां उन जे जवाब में तव्हांखे इहा शइ चई आहे त आख़िर इन हिकिड़े मुल्ज़िम सां तव्हां पूरे कबीले खे छो था ॻंढियो असांखे इन सवाल जो जवाबु खपे जे इहो जवाबु असांखे न मिलंदो त असां तेसीं ताईं तव्हांजी गाॾी रोकणी पई रोकींदासीं तव्हांजे जिथे हूंदो उते अचणो पियो ईंदासीं छो त इहो असांजे पूरे कबीले में ताव पकड़ियल आहे असांजो पूरो कबीलो सरदार खां असांखां इहो सवाल थो करे त हिकिड़ो माण्हू जंहिंसां न का असांजी ज़ातियात आहे
जंहिंसां न को असांजो मसइलो आहे उहो माण्हू सरियाम लाइव अची करे सोशल मीडिया ते असांखे घटि वधि थो ॻाल्हाए त असांजो ॾोहो कहिड़ो आहे। जेकॾहिं सारंगपुर मसइलो थियो आहे त सारंगपुर सां पूरे आलम इंसान ॾिस बार बार या ग़लति ब्लेम थो करे मुंहिंजे मथां। मां वाज़े थो चवां त मां न चयो आहे, न चयो आहे। तव्हां पंहिंजे सरदार खे पाण हिन में हरू भरू इन्वॉल्व कयो आहे ऐं डिस्कस में आंदो आहे। मां न कयो आहे। तव्हां पंहिंजी जज़्बात में अची सरदार जो नालो बि खयो, उनखे बहस में बि आंदो ऐं माण्हुनि खे मौक़ो फराहम कयो। असगर साहब हिन पब्लिक जेके बि साईं जूं तकरीरूं पब्लिक थियूं आहिनि, तव्हां पूरी सिंध खां पुछो त पीटीआई जे जंहिं वॾेरे ॾे, जंहिं सरदार ॾे, चङे माण्हूअ ॾे, भोतारनि ॾे तुंहिंजो इशारो आहे, घोटकीअ नालो खयो आहे, उहो तुंहिंजो कंहिं ॾे इशारो आहे? खणी महर ग्रुप जो माण्हू हुजे, खणी पीपी जो हुजे, पीटीआई जो हुजे, पर शर जे खिलाफ़ तव्हां वटि सबूत कहिड़ो? महर न आहिनि पीटीआई में। तव्हां महर जी ॻाल्हि थोरी कई आहे, तव्हां मुंहिंजे कबीले जी ॻाल्हि कई आहे। कीअं था चओ त कबीले जे मां कई आहे ॻाल्हि? सिर्फ़ तव्हां ई आहियो छा घोटकी में या सॼी में? मुंहिंजा भाउ इहो त मां सम्झां थो। हाणे ॻाल्हि इहा आहे मुश्ताक साहब, तव्हां सां न को असांजो ज़ाती जहिड़ो आहे, न को असांजो तव्हां सां कंहिं को प्लाट या को मसइलो आहे। असांजी वेरी क्लियर तव्हां असांजी दिलाज़ारी कई आहे। असांजे पूरे कबीले खे तव्हां घटि वधि ॻाल्हायो आहे। असांजे चीफ सरदार खे तव्हां घटि वधि ॻाल्हायो आहे। असां इन जो तव्हां खां सबूत था घुरूं, हिते बि सबूत घुरंदासीं, थरी मीरवा में बि सबूत घुरंदासीं। ऐं जेकॾहिं इन जो वाहिद हल तव्हां चाहियो था, वाकई तव्हां सिंधी आहियो ऐं वाकई तव्हां रिप्रेज़ेंट कयो था ऐं तव्हां पीस माइंड आहियो ऐं तव्हां पीस खे वाकई तरजीह था ॾियो ऐं तव्हां वाकई जीएस सिंध जो जेको तव्हां नारो था आणो, छो त मां जीएस सिंध न मां तंज़ीम न मां अॻवाना भा। हिकिड़ी ॻाल्हि, मां हिकिड़ो आम फर्द आहियां। जीअं तव्हां त चेयरमैन आहियो, मूंखां वॾे उहिदे ते, मां त आम माण्हू आहियां। को मूं वटि न आहे एजेंडा, तंज़ीम, ढांचो। जे तव्हां वटि ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जे तव्हां वटि एजेंडा न हुजे त तव्हां सरेआम वेही इज़तदार माण्हुनि खे घटि वधि ॻाल्हायो। ज़रूर तव्हां वटि का एजेंडा आहे तॾहिं त घटि वधि ॻाल्हायो। हरू भरू डिस्कस में आणे थो भाउ मुंहिंजा, मां इहा ई ॻाल्हि सम्झां थो। छो था हाणे ॿुध, हाणे अदा बि असगर साईं बि इनखे ॻाल्हि खे अदा हाणे ॿुध, ॻाल्हि आहे सिंध जी, सिंध धरती जी, सिंध धरती ते रहंदड़ बिरादरियुनि जी। मां त इन बिरादरियुनि जो बिलीवर न आहियां, मां हिकिड़ी क़ौम खे तस्लीम कंदो आहियां। ऐं इन रंग नस्ल खे असां हिते ख़तमु था कयूं कराची में। ख़ालिद साहब या कावड़ या जेका फौज जेका तयारु आहे तव्हांजी, मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि, अचो हिते ज़रूरत आहे कराची शहर में, अचो हिते धारियुनि जी ललकार खे गॾिजी करे। पाण अॻे बि मूंसां शर बीठा आहिनि नौजवान, हाणे ॿीहर। हाणे जेकॾहिं तव्हांखे को ॿुधो तव्हांजी जेकॾहिं इन में अना मुश्ताक सकी साहब ॻाल्हि ॿुधो, मुश्ताक साहब ॻाल्हि ॿुधो, कराची ऐं सिंध, कराची ऐं सिंध, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न, कराची सिंध ऐं नेशनलिस्ट ते तव्हां जेको ॻाल्हायो था, बशीर खान वारा 50 साल खां उन्हनि जी जिदोजहद आहे। डॉक्टर कादर मक्सी आहे, आयाज़ लतीफ़ अली जो आहे, साईं जलाल महमूद शाह आहे। उन्हनि जो जेको रोल आहे उहो सॼे पाकिस्तान, सॼी सिंध खां बख़ूबी आगाह आहे। तव्हांखे सारंगू शर्त नज़र अचे थो, उन सां रिलेटेड बेगुनाह कंहिं बिरादरी खे इन्वॉल्व त कयो था। सिंध जा बरंदड़ मसइला तव्हांखे छो नथा नज़र अचनि? न तव्हांखे बाक़ी इहो लाइसेंस कंहिं ॾिनो आहे त तव्हां बिरादरियुनि खे घटि वधि ॻाल्हायो। कहिड़ी बिरादरी खे घटि वधि ॻाल्हायो? हे बाक़ी असां हे जेको असां रिएक्ट कयो आहे तव्हां ते, तव्हां सां को असांजी ज़ाती दुश्मनी आहे छा? जॾहिं मां बार बार क्लियरिफिकेशन ॾियां, ॾिस अदा ॻाल्हि करें थो वॾे काज़ जी, ॻाल्हि करें थो अॻिते वधण जी, त मूं वटि न अना आहे न ज़िद आहे। ऐं मां तोखे अलाह साईं खे गवाह थो करे ॿुधायां, बच्चनि जो कसम खणी, हिन सॼी रैली में ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जो मुंहिंजो को ज़ाती मफ़ाद या कंहिंजी एजेंडा हुजे, इहो मुंहिंजो रब ॾिसे थो। मां सिर्फ़ु इंसानी हमदर्दी तहत ऐं उन माइंड सेट खे ललकारण थो चाहियां। हाणे इन खां वधीक जेकॾहिं तव्हांजी दिलनि में को बि मुंहिंजे लाइ अहिड़ी का बि सोच आहे त इहे बच्चनि खां मथे मूंखे इहो कूड़ सॉरी, मुंहिंजे कॉल आई, कॉल डिस्कनेक्ट थी वई। हलो, मुंहिंजे कॉल आई साईं, मुंहिंजे कॉल आई साईं, कॉल थोड़ी ड्रॉप थी वई आहे, थोरो महिरबानी करे थोरो रिपीट कंदा काइंडली। मुंहिंजे कॉल आई, मां थोरो मां इहो चवां थो ख़ालिद साईं, ॿुधो, मां इहो चवां थो त मां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणे पंहिंजे बच्चनि जो कसम खणी चवां थो त हीउ जेको नंढड़ो मासूम आया त जेके बि नंढड़ा मासूम आहिनि, मूंखे पंहिंजे बच्चनि जी आहिनि। मां पंहिंजो दर्द दिलि रखणु ऐं उनजो इज़हार करणु, उन्हनि खे हौसलो ॾियणु, बग़ैर कंहिं एजेंडा जे, बग़ैर कंहिंजी बच जे, बग़ैर कंहिं ज़ाती मफ़ाद जे, मां ख़ुदा पाक खे हाज़िर नाज़िर ॼाणे चवां थो मुंहिंजी ज़ाती हमदर्दी वारी अप्रोच आहे। तव्हांजे मुस्तक़बिल जे बचण जे लाइ उते शर बि नंढड़ा मासूम आहिनि, त उते मंगणहार बि आहिनि, उते जोगी बि आहिनि, उते कलोड़ा बि आहिनि, उते फुल बि आहिनि, फुल पोटा बि आहिनि।
को सरकी त न आहे मुंहिंजो पुफाट मारो यार तव्हां उन मुस्बत सोच के त अॻिते मदद कयो न अॻिते बीहो न अची इहो त ॾिसो न तव्हां चैनल ते हिकिड़ो पंहिंजो नैरेटिव ॾियो था ठीकु आहे पर जॾहिं तव्हां लाइव अचो था तव्हां जेके ॻाल्हायो था उहो तव्हांखे सम्झ में ईंदो आहे तव्हां छा था ॻाल्हायो माना जेको कमेंट तव्हां ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हमेशह हिकिड़ी शइ यादि रखंदा कयो लफ़्ज़ तेसी ताईं तव्हांजा ग़ुलामनि जेसि ताईं तव्हां न ॻाल्हाया आहिनि ऐं ॻाल्हाइण खां पोइ तव्हां लफ़्ज़नि जा ग़ुलाम थी वेंदा मां वधीक मूंखे त शेयर थियनि थियूं न बाबा मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि कयां जेको लाइव आयो मूंखे नालो वठी दाबा पियो ॾियो तव्हां आया न लाइव कावड़ में मां जॾहिं तव्हां मुंहिंजी ज़ात ते कबीले ते हेठि कंदो मूंखे पंहिंजी जान बि प्यारी कोन्हे सही न ॾिस न इहे भला ॿुधो हे जेको क़बाइली तकरार था थियनि ॻाल्हि त ॿुधो हे जेके क़बाइली तकरार था थियनि तव्हां हिननि जी कॾहिं बि ग्राउंड रियलिटी में विया उहे छा ते थींदा आहिनि इहे इन्हनि ई मसइलनि ते थींदा आहिनि जेके मसइला तव्हां कयो था वेठा बिल्कुलु थींदा त पोइ हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो तव्हां जॾहिं सॼो चैप्टर क्लोज़ करणु था चाहियो तव्हां बचनि जा कसम बि खणो था त मां तव्हांखे इज़त ॾींदे इहो ज़रूरु चवंदुसि तव्हां मुंहिंजा भाउ आहियो तव्हां उन ई जंहिं प्रोग्राम तां लाइव अचो था तव्हां उतां लाइव अची करे असांजी शर बिरादरी खे माज़रत कयो सरदार साहब खे माज़रत कयो असां तव्हांखे वेलकम कंदासीं अच्छा पोइ माना तव्हां न छॾंदो अंदरि मूंखे पोइ ॾिसो न पोइ असां तव्हांजे जेके ब्लेम तव्हां आया आहिनि पोइ असां तव्हांखे हुनजो जवाबु तलब कंदासीं जेकॾहिं तव्हां ॾिसो न जेको तव्हां कसम खयो आहे त मूंखे पंहिंजे मौसूम बचनि जो कसम आहे मौसूम बचा असांखे बि आहिनि असांजी मुश्ताक तोसां का दुश्मनी कोन्हे तूं असांजो भाउ आहीं बाक़ी जेकॾहिं असांजी कबीले जी दिलादारी थी आहे न बचड़नि सां हमदर्दी तौर थो अचां ऐं ख़ुदा जो कसम मां ॾिसी न सघंदो आहियां इहे शयूं मां त वीडियो बि नथो ॾिसी सघां ख़ुदा थो ॼाणे मुश्ताक सर साहब हिकिड़ो सेकंड साईं ख़ालिद शेर साहब वॾी महिरबानी अव्हां जी ऐं ॿी ॻाल्हि त अव्हां जीअं ॻाल्हि कई त यानी इहा ई अव्हां जी डिमांड आहे त मुश्ताक सर की असां खां माफ़ी घुरे असांजे सभिनी सरदनि खां ठीकु आहे ओके ठीकु आहे त मुश्ताक सर साहब बार बार हिकु त पंहिंजे पेज ते बि या अच्छा बियो हिकिड़ी मां माफ़ी घुरां थो तव्हां सरकी मुश्ताक खां माफ़ी न घुरो जिन ॿिनि बिरादरनि खे जेका गार कनि थी हाणे ही माफ़ी घुरे ख़ालिद साहब मां पंहिंजी आईडी हितां उथी करे मां हितां शरण को जी माफ़ी थो घुरां सॼा जेके बिल्कुलु बिल्कुलु जेकॾहिं मुंहिंजे शर कबीले मुंहिंजो ॻाल्हि ॿुधो न मां कहिड़ी ॻाल्हि थो कयां मुंहिंजे शर कबीले जेकॾहिं कंहिंखे बि ॻाल्हायो आहे मुश्ताक सरकी साहब माज़रत करे मां लाइव अची करे वरी मां बि उन्हनि माण्हुनि खां माज़रत कंदुसि बिल्कुलु कंदुसि मां तव्हां खां थो कयां मुश्ताक सरकी तव्हां मुश्ताक खां माज़रत न कयो तव्हां उन्हनि मोतबर मोज़िज़ीन खां माज़रत कयो जेके खलील चांडे जहिड़ा असांजा दोस्त आहिनि जेके ॿिया मोतबर इज़त वारा दोस्त आहिनि उन्हनि खे तव्हां हरू भरू टारगेट कयो आहे सच ॻाल्हाइण ते उन्हनि पोइ तव्हां हाणे माफ़ी वठो मां 1 मिंट में लाइव थो अचां पंहिंजी आईडी तो कोन वठो मां ॻाल्हि साईं तव्हां ॻाल्हि ॿुधो त सही मां ॻाल्हि कहिड़ी थो कयां त असां तव्हां ते क्लेम कंदड़ आहियूं तव्हां असांजी दिल आज़ारी कई आहे सिंध क्लेम थी करे त उन ते थी करे न उन इनफरादी फर्द ते थी करे न असां दिलादारी कई आहे तव्हां ते सॼी सिंध क्लेम थी करे तव्हां हिकिड़ी बहादुरी ते जज़्बाती थियो था त सॼी सिंध पाण ते न थींदी हिकिड़ो सेकंड मुश्ताक सरकी साहब प्लीज हिकिड़ो सेकंड खालसा हिकिड़ो सेकंड प्लीज हाणे अवां जेका ॻाल्हि कई अवां डिमांड थी उहा जीअं त पंहिंजे पेज ते मुश्ताक सरकी साहब पंहिंजे पेज ते अचे थो हिकिड़ी ॻाल्हि ठीकु आहे ऐं मुश्ताक सरकी साहब बि इहो ई चवणा जी ठीकु आहे सर मां थो चवां त मुश्ताक सरकी पंहिंजे पेज तां अची करे असांजे सरदार शहरियार खान खां असांजी बिरादरी खां माज़रत करे मां भाउ खलील चांडे खे हिन जे माज़रत खां पोइ मां भाउ खलील चांडे खे ऐं जिन बि तव्हां शुरूआत कयो न ॿियनि खां मूंखां मुसाज़िदा न आहिनि तव्हांजी शरण जी तव्हां हुननि खां माफ़ी वठो मां 1 मिंट में अची माफ़ी थो वठां त ॻाल्हि त ॿुधो त हुननि जेके कमेंट कया आहिनि उहे कंहिंजी प्रोटेक्शन में कया आहिनि हुननि कया आहिनि कमेंट माना तव्हां क़ुरान पिया पढ़ो वेठा फेसबुक ते सभई शरबा त पोइ उहो कंहिंजे जवाब में उहो तव्हांजे सवाल ते असां जवाब न हाणे ॻाल्हि अना जी न आहे न मां अना छॾी मां ॿुधो मां अचां थो तव्हां मूंसां तव्हां ईअं ई कयो वेर जेको रखियो अथव माना अणकयल गुनाह जो वेर तव्हां मूंसां रखो मां पाण खे साइड ते करे पंहिंजी ज़िद अना ज़ात पात ॻाल्हि ॿुधो न हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो चांडिया कबीले जो जेको चेयरमैन आहे उनजो वाइस उनजो नैरेटिव असां वटि अची चुको आहे हुन जेको खलील चांडे असांजे लाइ घटि वधि ॻाल्हायो आहे उनजे लाइ बि उन ग़ुलाम कादिर चांडे साहिब असां खां माफ़ी घुरी आहे असांजो खलील जो मसइलो जेको आहे उहो ख़तम थी चुको आहे असांखे खलील जे तरफ़ां ॾुख हुयो पर उनजे बावजूद बि जेकॾहिं मुश्ताक साहब इहा ॻाल्हि करे थो
जेकॾहिं मुश्ताक साहब इहा ॻाल्हि करे थो त पहिरियों ॾुख असांखे आहे, पहिरियों ताव असांजी बिरादरी खे आहे, पहिरियों मसइलो असां सां आहे, असांजो मसइलो मुश्ताक साहब निपटाए, मुंहिंजी ज़िमेदारी आहे। तव्हांखे गम छा जो आहे जॾहिं मुश्ताक उन सारंगू वहशी दरिंदे खे ललकारियो, तव्हां हसदे रिवायत तव्हांजा माण्हू जेके आहिनि, जेके उहा सोच जा हिमायती आहिनि, उन्हनि माण्हुनि खे बंबोर में बाल ग़लति ॻाल्हि आहे न, इहा ई त तव्हांजी ग़लति ॻाल्हि आहे न। मां तव्हांखे माण्हुनि जी ॻाल्हि थो कयां, तव्हांखे बाहि छो लॻी आहे? मुश्ताक तव्हांखे ललकारे थो, उन ॿिए खे ललकारे थो, उन वहशी खे ललकारे थो, बाक़ी त ज़ात जो कत्ल तव्हांजे जहिड़ो ई न आहे मूंसां तव्हांजो। सरज़मीन ते थो अचे मुश्ताक ॻाल्हि ॿुध, जज़्बाती नथी, ॿिए जी ॻाल्हि ॿुध, ॻाल्हि ॿुध, जज़्बाती नथी, थोरी ॿिए जी ॻाल्हि ॿुध। मां तोखे वेरी क्लियर इहो तोखे चयो त असां कॾहिं बि सारंग खे न प्रोटेक्ट कयो आहे, न कंदासीं, न असांजो को अहिड़ो मौक़ुफ़ ई आहे। असां सारंग वारे मामले ते पूरी सिंध सां गॾु आहियूं, आलम इंसानियत सां गॾु आहियूं, छो त सारंग हिकिड़ो ख़ुदो कमु कयो आहे ऐं तमामु ग़लति कमु कयो आहे। आलम इंसानियत सां गॾु आहियो त हे आलम इंसानियत ऐं सिंध जा पुट था अचूं न असां, पोइ छा जी अञा था एॾी वॾी सोच थो रखे त न इन जो इहो मक़सदु आहे, जेकॾहिं इहा आहे त पोइ तव्हां पूरे कबीले खे घटि वधि ॻाल्हायो, सरदारनि खे घटि वधि ॻाल्हायो, तव्हां को हाणे ख़ालिद शर साहब 24 कलाक सुभाणे माना ॾिसो न, तव्हांखे यादि आहे तव्हां कराची ख़ालिद ॿुध 24 कलाक पिया आहिनि मुंहिंजे खैरपुर अचण में, 24 कलाकनि में सॼियूं वीडियो क्लिप एडिट करे खणी आ, जिते मां जंहिंजो नालो खयो आहे कंहिं शर जो, कंहिं मोतबर जो, कंहिं मोज़िज़ जो, त मां सरेआम पंहिंजी आईडी तो लाइव ईंदमि। बाक़ी इन जी आड़ वठी इन मामले खे ॾिसो न, हाणे जेकॾहिं तव्हां अचो था हिन ॻाल्हि ते त मां न चयो आहे, मां चयो आहे, मां न चयो आहे, हाणे इहो वरी पोइ फ़ैसिलो उते सरज़मीन ते कंदासीं। हिन महिल फ़ैसिलो ॾिसो न, तव्हां जॾहिं ॻाल्हि कई, तव्हां ॻाल्हि कई पीस वारी, मां तव्हांखे पीस वारो वेह ॾिनो, मां हिकिड़ी ओपन ॻाल्हि कई, तव्हां अञा बि पंहिंजी नत मटो था रखो त खलील चांडे जे चेयरमैन खां माफ़ी थी, माना तव्हां जेको चयो तव्हांखे हक़ तव्हांखे पढ़ियो, सभु ज़ात सां निपटारो सिंध में यार। तव्हां इहा ॻाल्हि बि असां कंहिं बि ज़ात खे हेठि न कयो आहे, असां कंहिं बि ज़ात खे हेठि न कयो आहे, ॻाल्हि ॿुध, असां कंहिं बि ज़ात खे हेठि न कयो आहे, हर कंहिंजे इज़तुनि सां खेॾण जो ठीको सिर्फ़ु तव्हां खयो आहे। असां कंहिं बि ज़ात ते हेठि न कयो आहे। जेकॾहिं कंहिंखे को कमेंट जो रिप्लाई मिलियो आहे त उहो तव्हां जेको एक्ट कयो आहे, तव्हांखे एक्ट जो रिएक्ट थियो आहे। बाक़ी असां कंहिं बि ज़ात जे न ख़िलाफ़ आहियूं, न असां कंहिं ज़ात खे घटि वधि चयो ई आहे। सारंग सां असांजो को तालुक़ कोन्हे, तव्हां जेको बेगुनाह आहे, तव्हां सारंग न, तव्हां सारंग सां असांखे छो था मिलायो? तूं छो थो करे जॾहिं मां नालो ई न खा, तव्हां पाण में छो था छिको शयुनि खे? मां इहो थो सम्झाइण चाहियां। न, सिंध में का ॿी ज़ात बि आहे जेको शर कबीलो सॾाईंदी आहे। तव्हां जेको शरम सां मुखातिब थिया आहियो, चीफ सरदार जी नाले सां तव्हां बाक़ी पीटीआई ऐं घोटकी जो केरु आहे? पीटीआई ऐं घोटकी जो केरु आहे? त मां इहो ई त चवां थो, तव्हां बिल्कुलु ग़लति चयो आहे, तव्हां बिल्कुलु ग़लति चयो आहे। शर में चीफ सरदार शर पीटीआई जो जी, पीटीआई जो चीफ सरदार चयो आहे शर्मा पंहिंजी वीडियो में कंहिंमें प्लीज तव्हां पीटीआई जो बि नालो क्यों आहे? शर बिरादरी जो, तव्हां शर बिरादरी हाणे थोरो थधे दिमाग़ सां सम्झ त जीअं ॻाल्हियूं क्लियर थियनि। मां इहो ज़रूर चवां त ठरी मीरवा में साईं अदा ॻाल्हि आहे असगर मौलाना साहब, ॻाल्हि आहे तव्हां मुश्ताक सरकी कंहिं हिक पेज ते आहे कोन, असां ज़बरदस्ती इहो कोन चवंदासीं मुश्ताक सरकी खे असां माफ़ी वठे, भले उहो असांजो भाउ आहे, पंहिंजी होड़ ते जेकॾहिं क़ाइम आहे। यार ॻाल्हि ॿुधो न, गाॾी जेको गाॾी हणंदो मां तुंहिंजा व्हाट्सएप में जेके वॉइस नोट ख़ालिद बा मां हिते ॿुधाए बि नथो सघां। तुंहिंजे ई माण्हू मोकिलनि मां ॾे, मुंहिंजी का बद कलामी न आहे कंहिं बि प्राइवेट आज ते बि न कंदो मां कंहिंखे। जेकॾहिं तुंहिंजा हिते वेही पोल खोलींदुसि न त तव्हां कंहिंखे मुंहुं ॾेखारण लाइक़ बि न रहंदव। खोलो, अरे मुंहिंजी का गार गंद खोलो, का प्राइवेट फोन में बि गार गंद तव्हां हिन खां वधीक बि कहिड़ी गार गंद आहे? तव्हां सरेआम कबीले खे घटि वधि ॻाल्हायो, तव्हांखे कंहिं लाइसेंस ॾिनो आहे? खालिद शर साहब प्लीज हिकु मिनट। जी 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 मुश्ताक हिकु मिनट प्लीज हिकु मिनट। खालिद साहब
मुझे ख्याल में जेकॾहिं पाण अॻिते या पोइ वेंदासीं त मामला तमामु अञा बि मुंहिंजे ख्याल में ख़राब थींदा। ऐं बहितरी आऊं अव्हां खे ॿिन्ही खे रिक्वेस्ट इहा कंदुसि, पूरी सिंध हिन वक़्तु दुनिया हिन वक़्तु बि दुनिया जी इहा ई रिक्वेस्ट अव्हां खे हथ जोड़ त अमुन प्यार मोहबत जी ॿोली हिकु अव्हां जीअं अव्हांजी जेका डिमांड हुई, अव्हां हाणे ॿ मिंट प्लीज़ मूंखे ॾिजो, महिरबानी वञी थींदी ॿई। अव्हांजी जेका डिमांड हुई त मुश्ताक सर्की साहब पंहिंजे पेज ते लाइव अची असां खां माफ़ी घुरे ऐं अव्हां जंहिंजे हवाले सां ॻाल्हि कई त असां बि लाइव अची माफ़ी घुरंदासीं। हाणे पाण कल्ह वारी ॻाल्हि, अॼु वारी ॻाल्हि, सुभाणे वारी ॻाल्हि इहा पाण जेकॾहिं मिक्स न कयो। हाणे जेकॾहिं इन ॻाल्हियुनि ते छॾे ॾियो, पाण इते ई इहा महिरबानी अव्हांजी डिमांड मुश्ताक सर्की पूरी कई। मुश्ताक सर्की साहब चवे थो हू पंहिंजी आईडी ते ईंदो ऐं जंहिंजी बि दिलि आज़ारी हुन पहिरें बि सर थोरो नेट में प्रॉब्लम आहे, आवाज़ कटिजे थो, नेट में प्रॉब्लम आहे, आवाज़ कटिजे थो। आऊं कॾहिं चवां पियो त ॻाल्हि खे ख़तमु कयूं था, ॻाल्हि खे ख़तमु कयूं था, इन ते कयूं था। मुश्ताक सर्की साहब पंहिंजी आईडी तां लाइव ईंदो। ओके ख़ालिद साहब ॿुधो पिया? ख़ालिद शर साहब ॿुधो पिया? सर आवाज़ कटिजे पियो, मां चवां थो त मूं वटि नेट जो आवाज़ तव्हांजो बिल्कुलु न पियो अचे, कटिजी थो अचे। अच्छा ख़ालिद साहब हाणे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? हाणे सही थो अचे, बिल्कुलु हाणे अचे थो। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो मिनट प्लीज़, मुंहिंजो चवण मक़सदु त अव्हांजी जेका डिमांड हुई त मुश्ताक सर्की साहब पंहिंजे पेज ते अची लाइव माफ़ी घुरे, ईअं सही? ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुश्ताक सर्की साहब कई भेरा लाइव अची ऐं उन्हनि दोस्तनि खां माफ़ी घुरी आहे त जंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां अॻिला हिकिड़े दफ़े ॿुधो न, तव्हां अॻिले मिंट में माफ़ी घुरो, वरी उते ई तव्हां उन्हनि खे इन्वॉल्व कयो, इहा माफ़ी आहे? उते ई तव्हां उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो, इहा माफ़ी आहे? माना मां माफ़ी जवाब मां थो ॾियां, माना मां माफ़ी वरिती त बजाए जो तव्हां समेत तव्हां जंहिं डिप्लोमेट तरीक़े सां माफ़ी जेको अल्फाज़ चयो आहे उहो ॿुधो आहे त तव्हां कीअं चयो आहे, ईअं माफ़ी घुरबी आहे? त कंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे, त कंहिंजी बि दिलि आज़ारी तूं करे असांजी, वरी चए कंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे। कंहिंजी माना मुंहिंजो कंहिंजी माफ़ी कंहिंखे मां एड्रेस कयो आहे? तव्हां ॻाल्हि ॿुधो न, तव्हां हिन महिल नफ़रत कंहिं में फैलाई आहे, तव्हां घटि वधि कंहिंखे ॻाल्हायो आहे, तव्हां हिट कंहिंखे कयो आहे? मंगणार को वरिती आहे, जंहिंखे मां हिट कयो आहे त मां उनखे ई एड्रेस कयो आहे माफ़ी में बि, ऐं मां हिट शर खे कयो आहे त मां शर को माफ़ी वरिती आहे। हाणे में डिप्लोमेटिक जे करे ज़हन ई एॾो मनफ़ी आहे मुंहिंजे लाइ त मां त पहिरें पवां बि तव्हां चवंदो हराम पाई थो करे, पोइ मां न ॾिसो न, असां पहिरें पवण जी ॻाल्हि, तूं असांजो भाउ आहे, असां तोखे पहिरें जे लाइ न चवंदासीं ॻाल्हि इहा। जी जी भाउ नियत जी आहे न। ॾिस बि अदा हिकिड़ो मिंट असां ॿई चढ़ियल होस्ट हिकिड़ो मिंट तोखो चढ़ियल ॿई असां। हाणे ख़ालिद भाउ ॿुध, आवाज़ नथो अचे असगर साहब। अदा मुंहिंजो आवाज़ अचे थो? ख़ालिद हुसैन शर साहब, हेलो ख़ालिद साईं आवाज़ अचे थो? अच्छा हाणे ॿुध ख़ालिद साईं ॿुध, आवाज़ न पियो अचे असगर साहब, आवाज़ कोन पियो अचे। हिकिड़ो सेकंड साईं, हाणे अचे पियो साईं? ख़ालिद साहब हाणे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? आवाज़ कोन पियो अचे असगर साहब, आवाज़ बि कोन पियो अचे। सर अवांजो आवाज़ अचे थो? हाणे अचे पियो? जी जी अदा हाणे आवाज़ अचे थो बि अदा असगर मां, हाणे अचे थो आवाज़? हेलो अदा आवाज़ अचे? आवाज़ कोन पियो अचे साईं, आवाज़ कोन पियो अचे। असगर साईं होॾे नेट जो मसला, कॉल बॉल। जी जी हा हाणे मां ॾिसो, जी जी अदा तूं कबाइली आहीं त असां बि हिन सिंध में रहूं था, तो में उहे जरासीम आहिनि, तो में उहे ख़ालिद साईं जरासीम आहिनि, या तुंहिंजे बिरादरी में आहिनि त साॻा जरासीम असां में बि आहिनि। हाणे ॿुधो, हाणे जेकॾहिं कंहिंखे झुकाइणो आहे, कंहिंखे कूड़ी अना में किराइणो आहे, जेकॾहिं पाण खे तस्कीन ॾियणी आहे त मां हिन सोच जे ख़िलाफ़ निकितो आहियां। हे जेका पंहिंजी रियासत अंदरि रियासत क़ाइमु करे, नेट जो इशू आहे तमामु वॾो ख़ालिद शर साहब वटि। हाणे जेसीं ताईं ख़ालिद शर साहब असांखे जॉइन न कंदो, ज़ाहिर मुश्ताक सर साहब जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कंदो त वरी उहा ॻाल्हि हथ में रहिजी वेंदी, वरी ख़ालिद साहब चवंदो त वरी रिपीट करे उहा ॻाल्हि। त वेट कयूं था, 2 मिंट पाण ॾिसूं था मुश्ताक साईं, पाण 2 मिंट ॾिसूं था, जेकॾहिं अची था वञनि त ॻाल्हि ॿोल कयूंसि था।
अमा उनके जवाब दियो, उन खां पोइ प्रोग्राम वाइंड अप कयूं था। ये मुश्ताक साहब? हाँ ठीक है, भले अचे अचे। हाँ हाँ, सिर्फ 2 मिनट प्लीज। खालिद शर साहब प्लीज, अमा वटि नेट इशू आहे ऐं 2-3 भेरा अमा जी लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे। असीं अमा जो वरी भी वेट कयूं था, 2-3 मिनट वेट कंदासीं त जीअं, छो जो मुश्ताक सरकी साहब जेकॾहिं अमा जे सवाल जो जवाब ॾिए थो त दुनिया त ॿुधे थी, पर अमा नथा ॿुधी सघो। असीं चाहियूं था त अमा अची वियो, कोशिशि कयूं था त जी खालिद साहब हाणे सही आहे? हाणे सही आहे, बिल्कुल सही आहे। हाणे खालिद साहब मुंहिंजा 2 जुमला आहिनि, तव्हां जेको फ़ैसिलो मां तव्हांजे हथ में करियां। ओके जी जी ओके। हिकु ॻाल्हि त अॼु बि जेको आहे तव्हांजे सरदार साहब सां तव्हांजे असांजे दोस्तनि ॻाल्हि ॿोल कई आहे, त तव्हां भले सरदार साहब खे लाइव वठो कॉल ते, त उहो चए थो मां इन मामले में परे परे ताईं न आहियां, न मां इन में पवण थो चाहियां, माना मां हुनजे इन सोच खे सलाम थो कयां जेकॾहिं एॾी मुस्बत सोच रखे थो। हिकु ॻाल्हि। ठीक। बाक़ी हाणे जेकॾहिं शर पाकिस्तान इतिहाद अना जो मसइलो करे थो, मुश्ताक सरकी खे झुकाइण जो मसइलो करे थो, त मुश्ताक सरकी जी ज़ात जो इशू ई न आहे। जेकॾहिं शर कबीलो ठरी में रहे थो ऐं ॿाहिरियों माण्हू कराची, हाणे ॾिसो न, तव्हांजी आईडी तो हिकिड़ी पोस्ट थी आहे त सारंगूअ खे आसमान तां लथल हिकिड़ी ज़ात बचाइण जी कोशिश थी करे। ईअं न मां सही थो ॿुधायां, मां इहो लिखियो आहे त छा हिकिड़ी बिरादरी आसमान तो लथी आहे, माना तव्हां सभु बिरादरियुनि खे गार गंद कयो। तव्हांखे को जेकॾहिं रद्दमल थो ॾिए त उन में तव्हां पोइ चओ था त असां सां ज़ुल्म आहे। मां इहो लिखियो आहे त सारंगू शर जे ख़िलाफ़ हूं, शर बि नथो चवांसि, सारंगू जे ख़िलाफ़ हूं, तव्हां बि उनजे ख़िलाफ़ हो, तव्हांजी बि उन मासूम नींगर सां हमदर्दी आहे, मुंहिंजी असां असल में हाणे ॻाल्हि इहा ई आहे, पंहिंजो असगर साहब हाणे वधीक हिन चैप्टर ते कोन था ॻाल्हायूं। असांखे जेको नैरेटिव ॾियणो हुयो उहो तव्हांखे ॾिनोसीं। हाणे जेको मुश्ताक सरकी खे बहितर लॻे मुश्ताक सरकी साहब उहो करे। असांखे मुश्ताक सरकी साहब जो नेट ते बि इंतज़ारु रहंदो, थरी मीरवा में बि इंतज़ारु रहंदो। असां मुश्ताक साहब जी हर ॻाल्हि खे जेको बि क़दम खणंदो उनखे वेलकम कंदासीं, पर जे मुश्ताक साहब न कंदो बि अला कंदो, पोइ जेको कुझु थींदो उहो सभु ॿाहिरि आहियूं, भला अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। बाक़ी जेकॾहिं को अना जो जेकॾहिं को मसइलो बणाईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, भले बणाए अना जो मसइलो। बाक़ी असांजी पुरअमन रैली आहे, पुरअमन तरीक़े सां असां हिते हूंदासीं। त मुश्ताक सरकी खे साइड करे ॿियनि बिरादरनि को ख़ालिद शर छो नथो माफ़ी वठे? सभ खां पहिरियां मसइलो मूंसां आहे, मुंहिंजी बिरादरी सां मसइलो आहे। मां इहो चवां थो त जेकॾहिं मूंसां आहे, मूंखे मां बि साइड थो थियां, मां इन खां पोइ थो अचां सिर्फ़ शर बिरादरी जो। तव्हां को डिमांड कंहिं कई आहे? मां ऐं मुंहिंजे कबीले कई आहे न। तव्हां माफ़ी वठो, जॾहिं पहिरीं डिमांड मुंहिंजी आहे, तव्हां मुंहिंजी डिमांड पूरी कयो, मां बिल्कुलु चांडे साहब खे माज़रत कंदुसि। जी जी हाणे सही आहे, हाणे सही आहे। मुझे चवण मक़सद है कि बिल्कुल गुलाम रसूल जो शायद भाई बिस्मिल्लाह बाबा, बिस्मिल्लाह सारी संगत के आवाज की डबलिंग छोती अचे कंजो स्पीक भाई दो असल में गुजारिश जी जी बाबा जी मुझी हिकड़ी आवाज डबलिंग अचे पई। असगर साहब आवाज डबलिंग के थोरो खत्म कर। हाणे सही आहे, हाणे सही आहे। अच्छा ठीक आहे हां मूंखे वरी पंहिंजो आवाज ॿुधण में थो अचे। सेटिंग करे हिकिड़ो मिनट खालिद साईं आवाज थोरो वेझो थोरो वेझो नंढड़ी गुज़ारिश अर्ज़ रखण थो घुरां। मुझो आवाज हमारा क्लियर पियो अचे? ठीक साईं, ठीक साईं। खालिद साहब मुझो आवाज हमारा क्लियर पियो अचे?
साईं हाणे मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे साईं असांजो मानवारो निहायती क़ाबिल एहतराम मुश्ताक सर्की साहब, निहायती क़ाबिल एहतराम साईं ख़ालिद हुसैन शर साहब, उन्हनि ॿिन्ही जे आॾो हिकिड़ी गुज़ारिश आहे, मुख़्तसिर तरीन गुज़ारिश आहे। ऐं डिघी ॻाल्हि कोन कंदुसि, सिंध धरती असां सभिनी जी इज्तमाही माउ आहे। सर्की, शर, चांडियो, ख़ासकेली, खोसो उनजे पुटनि जा नाला आहिनि। असां सिंध धरती जा जेके पुट आहियूं, उहे पुट हिक ॿिए सां एतिरी नफ़रत करे पंहिंजी माउ खे असीं रंजाईंदासीं, छा इहो असांखे करणु खपे? ऐं मूं वटि तमामु घणा दलील आहिनि। मुश्ताक सर्की मुंहिंजो पुराणो दोस्त आहे, मुंहिंजो साथी आहे, मूं वटि तमामु घणा दलील आहिनि। अॼु अव्हांखे सभ खां पहिरियां मुश्ताक साईं मूं ॾे तवजह ॾियो, ख़ालिद साईं मूं ॾे तवजह ॾियो। हा, ऐं अॼु अव्हांखे पंहिंजी अमड़ फतेह खातूं, पंहिंजी वॾी धीउ राबिया चांडियो ऐं मुंहिंजी ॿी धीउ आसमा चांडियो ऐं मुंहिंजी आख़िरी धीउ सीमा चांडियो, ऐं उन खां पोइ मुंहिंजूं अखियूं भरिजी आयूं आहिनि। उन खां पोइ हीउ लतीफ़ साईं जो रिसालो अव्हांखे ऐं मेड़ थो ॾियां अव्हां ॿिन्ही खे। असां बस कई साईं, बस बस हाणे बस बस ॿुधो साईं, माफ़ी तो घुरां, अव्हां मूंखे ॿुधो ॿई। मुंहिंजी सिंध तमामु वॾी इज़त में आहे, एॾी तकलीफ़ में आहे तव्हां सोचे नथा सघो। तव्हां चाहियो था पंहिंजे नियाणियुनि खे सॾु करे तव्हांखे लाइव मेड़ थो ॾियां, हिक ॿिए खां माफ़ियूं वठी प्रोग्राम कैंसिल करे उन खां पोइ ख़ालिद ऐं मुश्ताक सर्की गॾियल डेट तय करे उन जेको मुतासिर ॿारड़ो आहे उनजे पीउ वटि वञनि ऐं अव्हांखे क़ुर मेड़ थो विझां। सिंध खां मथे तव्हांजो अलाउ न आहिनि यार। ख़तम कयो गुलाम साईं, बस ख़तम कयो। वॾी ॻाल्हि आहे, इन खां वधीक असांजी का औकात ई न आहे, का औकात न आहे। ऐं पंहिंजी घरवारी खे सॾु थो कयां, उहा पोती लाहे पेरनि ते विझंदी। न बस साईं ख़ालिद साईं, असगर साईं इनके बंद कयो। मां लाइव अचां तो पंहिंजी आईडी तो गुलासू साईं मां हाणे मूंखे अदी नायाब सरकश बि ॿुधो, मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो। अदी नायाब सरकश बि सुबुह फ़ोन कई आहे ऐं अदी असांजी शहनाज़ बि फ़ोन कई आहे, असांजी भेण मानवारी। असांखे ॿियनि बि सिंध जे क़ौम परस्त नेशनलिस्ट माण्हुनि फ़ोन कई आहे। असांखे जेको तव्हां हे न्याणियूं क़ुर शाह जो रिसालो जंहिं राजपर साहब असांखे मेड़ कई, असां उनजे सभिनी बिरादरनि भाइरनि खे मान ॾींदे असां मुश्ताक सर्की खे बि माफ़ कयोसीं। असां जेको आहे सो पंहिंजो चांडे साहब खां बि माज़रत था कयूं, जेको चांडियो साहब असांजो खलील चांडियो साहब जंहिंखे का तकलीफ़ पहुती आहे उन खां बि माज़रत था कयूं। पर असां इहा शइ ज़रूरु मुश्ताक खे चवंदासीं त असांजी सॼी सिंध जी शर बिरादरीअ खे तव्हां जेकॾहिं मोहबत करणु चाहियो था त लाइव अची उन्हनि खां माज़रत कयो। इंशाअल्लाह ही ख़ालिद शर तोसां रैली में बि गॾु हूंदो। असांजो ही ख़ालिद शर इतां जी बिरादरी तव्हां सां रैली में बि गॾु हूंदी, गॾिजी हली करे असां नंढड़े सां इरादो करे वेठो त सुभाणे पंहिंजी न्याणी वठी आऊं मुश्ताक ॾे ॾींदुसि, तव्हां ॾे छॾींदुसि। हाणे लाइव अचां थो मां साईं गुलाम गाड़ी में विहारे पोइ नंढड़े बचड़े ॾे वेंदासीं। मां ख़तम कयो, मां हाणे लाइव अचां थो। आबाद हूंदो सदाई। हिकिड़ो मिनट ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी। गुलाम रसूल चांडी साहब, ख़ालिद हुसैन शर साहब, मुश्ताक सर्की साहब, हिकिड़ो सेकंड प्लीज़। हिन वक़्तु दुनिया
4-5 हज़ारनि ताईं हिन वक़्तु माण्हू ॾिसनि था ॿुधनि था ऐं मुंहिंजे ख़्याल में त तव्हां हिते बि कुझु लफ़्ज़ ॻाल्हाए वञो सिलसिला मत लाइव प्रोग्राम ते ॻाल्हाए वञो या त हिते ई तव्हां मुखातिब थियो पूरी दुनिया सां मुखातिब थियो गुलाम मां हिते बि चवां थो ॿुधो मां हुते बि चवंदुसि मां हिते बि ख़ालिद शर साहब खे भाकुर पाए चुमियूं ॾेई गुल पाए थो नथो ॾेई सघां ख़ालिद साहब समेत चीफ सरदार साईं शहरयार खान महर साहब सॉरी शर साहब समेत जेके भी शर बिराजा जिन मूंखे गारियूं भी ॾिनियूं उन्हनि खे बि भाकुर चुमियूं अजरकनि मुंहिंजे तरफ़ों मां हथ मत कयां मां इन न्याणियुनि खे मान ॾींदे साईं ख़ालिद साहब खे मान ॾींदे असगर मलाणे खे मान ॾींदे साईं गुलाम सुम जो मेंटोर आहे असां सिखंदा आहियूं इन को हाणे बि सिंध टीम में भी सिखियासीं असां अदी नायाब सरकश के मान ॾींदे असां साईं राजपर साहब के मान ॾींदे असां अदी शहनाज के असां वाई साहब खैरपुर जे नौजवाननि के उन समय जेके भी सिंध में ज़ातियूं रहनि थियूं सिंधी क़ौम के गवाह बणाईंदे त मुंहिंजी ज़ात जो मसलो न आहे अॼु अखियुनि में जेके लुड़क आहिनि उहे सिंध ख़ातिर आहिनि ऐं ही लुड़क बि असांजा तेसि ताईं सचाई जी गवाही ॾींदा त ही मफ़ाद न आहे ही एजेंडा न आहे ही मूं बचड़नि अफ़साम अफ़ाम जी कसम खई आहे त ही जेके मुंहिंजा बचड़ा आहिनि जेको नंढड़ो साहिल आहे ऐं उन समय जेके ॿार आहिनि मुंहिंजे लाइ अफ़साम अफ़ाम आहिनि उन्हनि जे लाइ अचां पियो साईं ख़ालिद साईं चांहि बि ठाराईंजा तुझे ओताक ते बींदासीं गॾिजी करे बचड़े के लिए भाकुर पाए असां कराची वेंदासीं मां पंहिंजी आईडी ते बि अचां थो आईडी तो मां तव्हां खां माफ़ी घुरां थो ऐं वास्तो तो सिंध जो इन मामलनि खे रोकियो जेके ॿारनि सां ज़ुल्म थियनि था ऐं सारंग शहर जे सारंगू जहिड़े खे आइसोलेट कयो जीअं तव्हां कंदा अचो था अचो त गॾिजी केस विढ़ूं ऐं अचो त हुनखे फाई ते पहुचायूं असांजी एजेंडा आई आहे सिंध सलामत सलामत सॼी सिंधी क़ौम खे मुबारक हुजे त जेको स्टेज जेको ख़ौफ़ ऐं जेका ख़ौफ़ वारी फिज़ा हुई उन्हनि घण घुरनि खे मां सलाम पेश थो कयां लख करोड़ उन जा एहसान थो मञां त जेका एतिरी मोहबत करे थी जेका शर जी रत खे बि पंहिंजो रत सम्झे थी जेको वहण वारो हुयो जेको सरकी जो रत वहण वारो हुयो उनखे बि पंहिंजो दर्द कर्ब महसूस करे सॼी सिंध असांखे चयो ऐं ही त हिकिड़ो बहानो हुयो पर अलाह ॼाणे थो जेकॾहिं बि 26 ते कुछ भी थिया पोइ बि असांजे दिलि में अहिड़ी का शइ न हुई असां हिनखे पोइ बि भाकुर ऐं चुमियूं पाइण पिया वञूं अलाह साईं सभिनी खे आबाद रखे जेको हिनजी मां कैफ़ियत मुंहिंजी थी वई आहे मां ॻाल्हाए न सघां हिकु मिनट बस प्लीज अवां मौजूद रहो हाणे मुश्ताक फरकी साहब ख़ालिद हुसैन शर साहब गुलाम रसूल चांद साहब प्लीज दिल वधी कयो ऐं ये गोरा सभिनी जे अखियुनि में आहिनि पर लिकायूं वेठा आहियूं ज़ाहिर नथा कयूं गुलाम रसूल दिल वधी कयो ॿ लफ़्ज़ अगन शर माइक ऑन कयो ॿ मिनट प्लीज माइक ऑन कयो अगन खान शर साहब माइक ऑन कयो ॾार कियारा हमारी माइक ऑफ आहे हमारी माइक असगर साहब हाणे जेको गुलाम रसूल साहब अची वियो हिकु मिनट प्रोग्राम कनि था मां असल में ॻाल्हाइण इहो पियो चयुमि जॾहिं गुलाम रसूल चांडियो साहब इंतिहाई मोतबर मौजूद मुंहिंजे लाइ छो त जंहिं फील्ड में असां आहियूं शायदि असांजे सम्झो जेको असांजो आइडियल शख़्सियतनि में असां हाणे ॻाल्हाइण जी का जॻह कोन्हे रही पर मुश्ताक बि मुंहिंजो भाउ मां इहा ई ॻाल्हि करण लाइ इन में प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियां पियो त मुश्ताक खे भाउ खे बि सम्झाइजे ख़ालिद साहब खे बि सम्झाइजे जेके दूरियूं जेके असांजी हिकिड़ी साज़िश थिए पई या विढ़ाइण जी कोशिशि कई पई वञे काफ़ी अरसे खां वठी मां का इन मामले जे विच में न आहियूं पर मुश्ताक भाउ बि ऐं ॿिया असांजी बिरादरी जा माण्हू बि घणो अॻिते निकिरी विया जंहिं भाउ हिते पाणी विझण जी मां कोशिशि कई पर जेके गुलाम रसूल साहब ॻाल्हियूं कयूं त हाणे असां वटि को लफ़्ज़ ई न रहियो जो असां ॻाल्हाए सघूं सवाइ रोइण जे ऐं ॻोड़नि वहाइण जे सॼनि दोस्तनि जी महिरबानी मुश्ताक भाउ जी महिरबानी ख़ालिद साहब जी महिरबानी गुलाम रसूल चांडियो साहब जी महिरबानी जंहिं अची करे बहितरीन किरदारु अदा कयो ऐं सिंध जे सचे पुट हुजण जो सबूत ॾिनो ऐं सिंधियुनि खे ठाहिण जो जेको आहे बहितरीन जेको आहे उहो कयो प्लीज हाणे हिकिड़ो सेकंड मौजूद रहो मां प्रोग्राम खे हिते बंदि कयां थो एंड कयूं पिया वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी पर जेसीं ताईं ऑफ न कयां तेसीं ताईं मां स्क्रीन ते मौजूद रहंदो मुश्ताक फरकी साहब वॾी महिरबानी ख़ालिद हुसैन शर साहब वॾी महिरबानी गुलाम रसूल चांडी साहब वॾी महिरबानी अगन खान शर साहब लतीफ़ सरकार जे हिन सिटनि सां पाण समूरी सभिनी दोस्तनि खां प्रोग्राम जे महिमाननि खां पंहिंजे प्रोग्राम सिलसिला जे होस्ट ऐं दोस्त जी इजाज़त वठंदो साईं सदाईं करी मथे सिंध सुकार साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलिम सब आबाद करी मोहब्बतू हिकिड़ो सेकंड प्लीज
वॾी महिरबानी सभिनी जी, वॾी महिरबानी ख़ालिद शर साहब, वॾी महिरबानी गुलाम सुल्तानी साहब, थैंक यू। महिरबानी सभिनी प्यारनि प्रियनि दोस्तनि जी ऐं जेके बि मुंहिंजे हिन प्रोग्राम खे अॼोके हिन प्रोग्राम खे जंहिं ॿुधो जंहिं ॾिठो, हज़ारनि जे तइदाद में पूरी दुनिया हिन वक़्तु असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु रही ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं तमामु वॾो महिरबानी सभिनी दोस्तनि जी ऐं दोस्तनि खे जेका बार बार शेयरिंग कंदा हलो हिन प्रोग्राम खे। अमुन ऐं मोहबत प्यार जो दुनिया खे पैगाम ॾियो असांजे हिन सिंध सलामत लाइव प्रोग्राम जे थ्रू। अमां ॾिठो ऐं ॿुधो अॼोको प्रोग्राम असांजो, जंहिंमें मुश्ताक सर्की साहब सां गॾु ऐं जंहिंमें डॉक्टर ख़ालिद हुसैन शर साहब जेके शर इतिहाद पाकिस्तान जा चेयरमैन असां सां मौजूदु हुया, अगन खान शर मौजूदु हुयो, असांजो गुलाम रसूल चांडियो साहब जंहिं पंहिंजो किरदारु जंहिं पंहिंजो अदा कयो ऐं जेको समूरी सिंध खे पूरा अमन जेके हिकिड़े प्यार ऐं मोहबत जो पैगाम, मूं उहे ई चयो त हीअ सिंध धरती हिकिड़ी सूफ़ियनि जी धरती आहे, लतीफ़ सरकार जी धरती आहे, सिंध जे घोट भिकाई जी धरती आहे, त हीअ धरती अमन जी धरती आहे। जंग नथी चाहे, अमन चाहियूं था, प्यार चाहियूं था, मोहबत चाहियूं था। सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। जेके बि दोस्त असांखे पूरी दुनिया जेका हज़ारनि जे तइदाद में जेका दोस्त असांखे ॾिसे पई ऐं ॿुधो आहे, जंहिं प्रोग्राम खे पंहिंजे पंहिंजे पेज ते शेयर कंदा रहो, पंहिंजे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में शेयरिंग कंदा रहो। अमन प्यार मोहबत खे पखिड़ण जो कोशिश कयो, नफ़रत खे घटायो, मोहबत खे वधायो, छो जो हिन वक़्तु सिंध गुलाम रसूल चांडियो वारी ॻाल्हि त सिंध सूरनि में आहे, सिंध कूड़नि में आहे, सिंध ॾुखनि में आहे, सिंध दर्दनि में आहे। हिन वक़्तु सिंध में सोगस खां सवाइ कुझु न आहे। असीं चाहियूं पिया त सिंध में सिंध मुड़के, सिंध रुगो ॻोढ़नि में लुड़के न, पर सिंध मुड़के। ॾिसो पिया त बद जेका बुख बेरोज़गारी केॾी ॾींहों ॾींहुं जेका चोट ते चढ़ियल आहे, उन खां पोइ जेका ॾिसो पिया त ख़ुदकशियूं, मासूमनि सां ज़्यादतियूं, नियाणियूं अग़वा, नियाणियूं क़त्ल, केॾो ज़ुल्म बर्पा लॻो पियो आहे। त असीं कहिड़े पासे वञूं, कंहिंसां मोहलियूं? असीं पंहिंजो पाण में छो था विढ़ूं, पंहिंजे पाण सां खुनरी छो था कयूं? असां जेको बि आवाज़ उथारियूं त सिंध ख़ातिर, सिंध जे वसीलनि ख़ातिर पाण गॾिजी करे उथारियूं। अचो त गॾिजी हिकिड़ो वचन कयूं। खणी हुन में डॉक्टर कादिर मंसी साहब हुजे, अयाज़ लतीफ़ पलीजो साहब हुजे, सज्जाद चांडियो साहब हुजे, अवामी तहरीक हुजे, क़ौमी अवामी तहरीक हुजे, जीअं सिंध महाज़ हुजे, जसकम बशीर खान कुरैशी साहब हुजे, सनान खान कुरैशी साहब हुजे, अमजद मैसर हुजे, केर बि हुजे, या जेकॾहिं नवाज़ खान ज़ऊ साहब हुजे, रियाज़ चांडियो साहब हुजे, ऐं सूर्य सिंधी हुजे, अति नायाब सर्कश जो बहितरीन किरदारु उन जो रहियो आहे। कल्ह खां वठी साईं मुनीर हैदर शाह साहब मूंसां मुसलसल राब्ते में हुयो, कल्ह टियों खां वठी हिन पूरी सिंध मूंसां राब्ते में हुई, सभु दोस्त मूंसां राब्ते में हुया ऐं आउं तमामु वॾो शुक्रगुज़ार आहियां ख़ासि तौर ते शर बिरादरी जो, शर कबीले जो, सरदारनि जो ऐं उन दोस्तनि जो, ख़ासि तौर ते स्पेशली ख़ालिद हुसैन शर साहब जो, ऐं हिन तरफ़ ख़ासि तौर ते ऐं मुश्ताक सर्की साहब जो, पंहिंजो ख़लील चांडियो साहब जो, गुलाम रसूल चांडियो साहब जो, साईं फ़कीर मोहम्मद लाशरी साहब इंग्लैंड बर्तानिया मां, जेके बि दोस्त असांखे मूंसां राब्ते में हुआ, जंहिं बि दोस्तनि मूंखे इहा रिक्वेस्ट कई, कोशिशि कयो हिन प्रोग्राम खे कामयाबु करण जी ऐं सिंध में अमन आणण जी, प्यार मोहबत जी आणण जी, ऐं इन्हनि दोस्तनि खे जेके नाराज़ दोस्तनि उन्हनि खे भाकुर पारायो, मोहबत वधायो, नफ़रत खे घटायो। ऐं पंहिंजनि हिननि सिटनि सां सभिनी दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। रहे शल तुंहिंजो ऐं मुंहिंजो सदाईं साथ सलामत, रहे शल तुंहिंजो ऐं मुंहिंजो सदाईं साथ सलामत। शादाबाद ज़िंदाबाद, रहे शल सदाईं सिंध सलामत। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी, वॾी महिरबानी।